बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सबक मेहरान में आऊँ तव्हांजी मेज़बान तेरी मां नाज़िर यकीन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुर पाक जी तिलावत सां कंदा आहियूं असांजी त ऐं इन जे करे त जो त असांजे सॼे ॾींहं जो जेको आहे वक़्तु आहे ऐं सॼे जेके रोज़मर्रा जा कम आहिनि उहे असांजा बहितर थियनि ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजी अगरि हिन ज़िंदगी में एनहांस कयूं त नेकी जा कम त अञा असांजे लाइ भलाई थींदी आहे। असांजा जेके ॾुखिया कम हूंदा आहिनि उहे अञा सवला थी वेंदा आहिनि। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह विढ़ण सां तावन कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान जाइ आहे। टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सबब मेहरान जे ढाबो सजियल आहे जिते अदा सजाद खे आउं भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद जेकी टपाल मेज़बान जी एतिरी बहितरीनु चांहि ठाहे असांखे पीआरींदा आहिनि। टपाल मेज़बान जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं खां असां सां गॾु आहे। टपाल मेज़बान अगरि चवंदा आहिनि त अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी हुजे त मूंखे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था। हिन सां गॾु गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु ₹10 में खटियो दिलि डिलाइट सां। ऐं जीअं त इंसानु पंहिंजी जो आहे न अगरि ज़िंदगी में भरणु चाहियो था ख़ुशियुनि जा रंग, अगरि ज़िंदगी चाहियो त हुजे तव्हांजी फुल ब्राइट त खाओ कैडबरी डिलाइट। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 02221028555 करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त नाज़रीन जिथे ख़ुशी हूंदियूं आहिनि उते अचानक सां हादसा बि थी वेंदा आहिनि। हाणे हादसा थियनि या ख़बर न आहे त छा हूंदी आहे, लेकिन इंसान खे कॾहिं अहिड़ो ज़िंदगी में अहिड़ो वाक़ियो थी थो वञे त सॼी ज़िंदगी लाइ हू भुगते थो। अहिड़नि जा कहिड़ा प्यारा अहिड़ा विच अलॻि था थी वञनि। ख़ासि तौर ते ईअं ज़ब्त था अची वञनि जीअं कराची में कल्ह ब्लास्ट थियो, कल्ह थियो जेको धमाको थियो, हींअर सुबुह बि जेको आहे असांखे ॿुधायो हिकिड़ो ॿियो जेको आहे धमाको थियो, हिकिड़ो ॿियो ब्लास्ट थियो आहे। हाणे हले पई थी ख़बर, अरे सुबुह सुबुह सां अहिड़ी ख़बर ॿुधण लाइ वाक़ई इंसानु परेशान थो थी वञे त हीअ छा थो थिए, हीअ कहिड़ी ज़िंदगी आहे, हीअ कहिड़ी दुनिया आहे। हीअ एतिरे असां पीसफुल माहौल जा असां चवंदा आहियूं त ज़िंदगी असांजी पीसफुल हुजे, उते वरी अहिड़ा वाक़िया यकीनन इंसानु घबराइजी थो वञे, पोइ ॿाहिरि निकिरण खां अवॉइड थो करे, काफ़ी साइकोलॉजिकल पोइ प्रॉब्लम्स था थी वञनि। अलाह बहितर करे, अलाह चङाई करे। जेके बि अहिड़े हादसा या जेको बि अहिड़ा कनि था इंसान जान खे नुक़सानु, हिकिड़े इंसान जो क़तल पूरी इंसानियत जो क़तल आहे। त अलाह जेको आहे इन्हनि सभिनि खे हिदायत ॾे, रहम बख़्शे हिननि जे दिलनि में त इंसानु सभिनी खे पीसफुल ऐं अमन रहण जी हिदायत ॾे। ऐं जितना दिन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि, अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो हुननि सां तारुफ़ करूं। जेके असांजे प्रोग्राम में महिमान जॾहिं बि ईंदा आहिनि उहे पंहिंजे एक्सपीरियंस या पंहिंजी जॉब या पंहिंजे प्रोफेशन सां कंसर्ट थी करे असांखे काफ़ी सारी विवरण ईंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में हिकु बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि। लास्ट टाइम बि जॾहिं आहे त काफ़ी सारी नॉलेज असांखे ॾेई आहे। अचो त नाज़रीन तव्हांजो हुननि सां तारुफ़ करियो। मुस्तफ़ा मीरानी साहब, वाइस चेयरमैन पाकिस्तान फिशर फोक फोरम, तव्हांखे भलीकार, कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, बिल्कुलु। इलाही ख़ुशी थी थिए काफ़ी टाइम खां पोइ वरी तव्हां सां प्रोग्राम में शामिलु थियो। कीअं पियो लॻे अॼु अची करे? तमामु घणी ख़ुशी हासिलु थी, छाकाणि त करोना जे वबा जे करे जेको आहे सो तमामु घणो परे रहियासीं ऐं असां त ख़ैर फील्ड में कमु पिए कयो पर तव्हां सां परे रहियासीं। सही, इन करे अॼु हिकु दफ़ो अची करे वरी मेहरान टीवी ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण में इंतिहाई घणी ख़ुशी थी। महिरबानी, असांखे बि इलाही ख़ुशी थी थिए। काफ़ी कुझु ॿीहर सिखण खां बि तव्हां खां ॿुधो ऐं तव्हां सां गॾोगॾु जेके असांजा जेके प्रोफेसर डॉक्टर अयाज़ क़ादरी साहब मौजूदु आहिनि उन्हनि खे आउं भलीकार कंदमि की आयो ठीकु आहे। मल्टी टैलेंटेड आहिनि, सिंगर बि आहिनि, रिसर्चर बि आहिनि। काफ़ी सारे स्टूडेंट्स खे हिननि एमफिल जी ऐं PhD जी रिसर्च बि कराइनि, स्पेशली जेके हिननि ख़ासि तौर ते जेको कुअनि ते जेकी ॻाल्हि कंदा आहियूं त हर घर में त हुननि जी रिसर्च कंटिन्यूसली इन ताईं हले पई। उन्हनि प्रोग्राम केतिरनि माण्हुनि ॾिठो असांजे प्रोग्राम में हुननि पंहिंजी कुएं जी रिसर्च जे बारे में नो हाउ असांखे ॿुधायो त कहिड़ी क़िस्म जा कुआ हूंदा आहिनि, हुनजी छा नेचर हूंदी आहे, छा हैबिट्स हूंदी आहे। त असांजे प्रोग्राम खे काफ़ी पज़ीराई बि मिली। त ही नई शइ आहे, हिकिड़ी नई ॼाण आहे त काफ़ी माण्हू उन ते सिखी बि सघनि था। त पहिरियों तव्हांखे वरी ॿीहर भलीकार कंदमि। कीअं आहियो? ठीकु आहियो? फस्ट क्लास, बिल्कुलु। कीअं पियो लॻे? पहिरीं त थधि अचण वारी आहे, छा चवणु चाहींदो थधि में सुबुह सुबुह सां उथण जो कीअं लॻो? थधि त हाणे हर एंगल खां असांजे लाइ फ़ाइदेमंद बि आहे, नुक़सानकार बि आहे। ऐं ख़ासि करे थधि में माण्हू पंहिंजो ख़्यालु रखे, ख़ासि करे जेको बॉडी जो टेम्परेचर आहे त उहो रेगुलेट करे। अगरि जे असां इन ॻाल्हि ते तवजो न ॾींदासीं या ख़्यालु न कंदासीं ऐं पंहिंजी बॉडी जो टेम्परेचर असां सही रेगुलेट न कंदासीं त पोइ थधि जे करे वरी ॿिया काफ़ी फिज़ियोलॉजिकल प्रॉब्लम्स
पैदा थियनि था पोइ जंहिंजे करे असां तमामु घणो परेशान था थियूं। हा थधि वरी गुम सां गॾु गॾु वरी जेको कोरोना जो एॾो चुठियल आहे त थोरो बि ज़ुकाम थिए त हिकदमि सां माण्हू खे छा हिनखे कोरोना त न आहे, हालांकि हर ज़ुकाम हर बुखार जेको आहे कोरोना नथो थी सघे ऐं कोरोना स्टिल जेको आहे एग्ज़िस्ट करे थो आहे मौजूदु आहे हुनजे लाइ प्रिकॉशन्स तदाबीर स्टिल करणु घुरिजनि असांखे। अच्छा तव्हां यूनिवर्सिटी जे हवाले सां थोरो कुझु ॿुधाईंदा जे फाइनल ईयर जा स्टूडेंट्स जेके आहिनि स्टार्ट थी कंटिन्यूसली क्लास वठनि था त उन्हनि खे कीअं एग्ज़िस्ट कनि था, कोरोना खे कीअं एग्ज़िस्ट कनि था? हा असां उन्हनि खे काफ़ी इंस्ट्रक्शन ॾिनियूं आहिनि स्टूडेंट्स खे त तव्हां उनखे कीअं एडॉप्ट कयो ऐं तव्हां पंहिंजो पाण खे कीअं बचायो ऐं ख़ासि करे जेको हींअर मौसम हले पई हुन में थधे पाणी पीअण खां बि त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां फ्रिज खोलींदा आहियूं पोइ जहिड़ो पाणी हूंदो आहे तकड़ि में असां पी वेंदा आहियूं, इहा ख़बर न हूंदी आहे त हीउ केतिरो नॉर्मल आहे केतिरो थधो आहे केतिरो कीअं, त इहो बि थोरो माण्हू थोरो डुक भरे ॾिसे त भई मुंहिंजे पीअण जे लाइक़ु आहे न आहे, ईअं माण्हू शुरू न थी वञे त उहो थोरो पाणी जेकॾहिं वधीक थधो आहे त उनखे थोरो नॉर्मल करे पीए। अच्छा हीअं यूनिवर्सिटी जो माहौल कीअं लॻो पियो आहे जॾहिं सिर्फ़ु फाइनल ईयर जा स्टूडेंट्स? हा यूनिवर्सिटी जो माहौल तमामु बहितरीनु आहे ऐं असांजो स्टूडेंट सां काफ़ी पंहिंजो सां कनेक्शन आहे स्टूडेंट सां त भई तव्हांखे हीउ करिणो आहे हीउ करिणो आहे हू करिणो आहे, माना स्टूडेंट सां का अलॻि न आहिनि, माना असां हुन सां राब्ते में आहियूं, असां उनखे असाइनमेंट बि ॾियूं पिया, असां उनखे काफ़ी MCQ बि ॾियूं पिया, बुक्स उन्हनि खे काफ़ी असां सजेस्ट कयूं पिया त भई हीउ पढ़ो हीउ पढ़ो ऐं कुझु वरी असां व्हाट्सअप बि कयूं पिया उन्हनि खे नोट्स बि व्हाट्सअप कयूं पिया त जेके उन्हनि जे कोर्स जे मुताबिक़ आहिनि त हू असां खां अलॻि न आहिनि। अच्छा पर ये लीनियरसी मिले थी स्टूडेंट्स के जॾहिं एग्ज़ाम्स हा ऑनलाइन सभु कुझु सेटअप थी चुको आहे त लीनियरसी ॾियणु शाख जो इशू आहे थोरो असां बि मजबूर आहियूं स्टूडेंट बि मजबूर आहिनि, बहरहाल एतिरो आहे त स्टूडेंट फॉलो करे थो। सही लॻे थो त मूंखे कंहिं न कंहिं डिपार्टमेंट में वरी एडमिशन वठणु घुरिजे, मतिलबु इहे लीनियरसी ॾियण जो सीज़न हले थो। हा ॾियणु खपे न, जेकॾहिं लीनियरसी न ॾींदासीं त अॻे ई हू स्ट्रेस में आहिनि, घर में वेही स्ट्रेस में मुबतला थी विया आहिनि ऐं असां वरी उन्हनि खे फर्दर स्ट्रेस ॾियूं पोइ ज़ाहिर आहे पोइ उन्हनि जी तबियत में उहा शइ न ईंदी। असांखे उन्हनि खे थोरो रिलैक्स रखिणो आहे त ठीकु आहे भई तव्हां घर में वेठा आहियो पर घर में वेही करे माना ईअं सम्झो त तव्हां असां सां गॾु क्लास में वेठा आहियो ऐं असां उन्हनि खे उहा ई इंफॉर्मेशन ॾियूं पिया जेका उनखे क्लास में मिलंदी आहे। ज़बरदस्त सही सही था चओ। मुस्तफ़ा मीरानी साहिबु कराची में धमाको थियो, गुलशन इक़बाल जे पासे में चौरंगी ते थियो आहे, उते 3 माण्हू जेके आहिनि फोत थी विया आहिनि त छा चवणु चाहींदो ऐं काफ़ी ज़ख़्मी बि थिया आहिनि? ॾाढी ॾुखाईंदड़ ख़बर आहे छाकाणि त जीअं तव्हां पहिरीं ॿुधाए चुका आहियो त हिकु इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल आहे ऐं अहिड़ा वाक़िया असांजे मुल्क में रोज़ बरोज़ थियनि पिया। या दहशतगर्दी जी हिकिड़ी लहर हुई जेका असां सम्झो पिया त ख़तमु थी आहे ऐं उन में सिंध पुलिस जो बि वॾो किरदारु हो, लॉ एनफोर्समेंट एजेंसियुनि जो बि किरदारु हो उनखे ख़तमु करण में, पर अॼोके धमाके खां पोइ वरी असांखे इहा परेशान कुन सूरत हाल आहे त न इहे दहशतगर्दनि जो नेटवर्क जेको आहे सो टुटो न आहे ऐं उहे हिकु दफ़ो ॿीहर शायदि वरी कंहिं कोशिश में आहिनि त सिंध में जेका आहे उहा बदमनी थिए ऐं दहशतगर्दीअ जी लहर थिए, हुनजे पुठियां केतिरा ई ज़ाहिरा कारण हूंदा, पर आहे त इहो दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो त हिन वक़्तु कराची में अमन अमान जी सूरत हाल ठीकु हुई, वरी हीअ अचानक जेके धमाका शुरू थिया आहिनि त असांखे लॻे थो त सिंध जे अमन खे वरी ख़तरो पैदा थी पियो आहे। इन करे सिंध हुकूमत ओड़े वफ़ाक़ी हुकूमत इहा ज़िमेवारी आहे त इंसान जो तहफ़ुज़ कनि, पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ कनि ऐं अमन अमानी पहिरीं ॻाल्हि हूंदी आहे, तरजीह हूंदी आहे। जंहिं मुल्क जी तरक़ी तॾहिं थींदी जंहिं मुल्क में जॾहिं उते अमन हूंदो। अमन खां सवाइ का बि धरती जेका आहे हितां तरक़ी नथी करे सघे, को बि मुल्क अॻिते नथो वधी सघे। वॾी में वॾी जेका दुनिया में रुकावट हूंदी आहे तरक़ीअ जे ख़िलाफ़ उहा हूंदी आहे अमन अमान। त ख़बर न आहे छो जेको सो हीअ वरी धमाकनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे। अलाह खां दुआ का था घुरूं त रहम करे, छाकाणि त कराची अॻे ई जेको सो मल्टीनेशनल जहिड़ो शहर आहे, मल्टी लैंग्वेज शहर आहे, काफ़ी मतिलबु हाईलाइट हींअर कंडीशन में हींअर जेके स्टिल जेकी पोज़ीशन आहे हाईलाइट रहे पियो काफ़ी इशूज़ जे हवाले सां, काफ़ी जे हवाले सां, रिलीजियस जे हवाले सां, सही था चओ, जे हवाले सां यकीनन दुआ करणु घुरिजे त अलाह साईं रहम करे। जी डॉक्टर तव्हां छा चवणु चाहींदो? मैडम मां हीअ चवंदुमि त ठीकु आहे असां गवर्नमेंट ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ब्लेम हणूं था, पर मां हीअ चवंदुमि त जेकॾहिं असां सोसाइटी जा माण्हू थोरो सिंसियर थी वञूं ऐं असां गवर्नमेंट सां कोऑपरेट कयूं त उन में
काफ़ी जेके एरर्स आहिनि, काफ़ी जेके मसाइला आहिनि उहे हल थी वेंदा। ऐं रुगो गवर्नमेंट खे असां इन्वॉल्व न कयूं त भई गवर्नमेंट हीअं थी करे, गवर्नमेंट हीअं थी करे, कुझु लास्ट जेके फर्ज़ु आम आहे थिए थो। माण्हू जे वस में त कोन्हे, त हुन ख़बर ई न आहे, पंहिंजी लोथुरे जी ज़िंदगी में हलनि पिया, बिल्कुलु। उन्हनि खे ख़बर न आहे त अचानक असां जंहिं जॻह ते वञूं था उते असां सां कहिड़ो हादसो पेश थींदो। त हीअं त सिविल सोसाइटी माण्हू इन्हनि खे त तहफ़ुज़ गवर्नमेंट ई फराहम करे सघे थी न, ज़िम्मेवारी आहे सही। पर आउं हिकिड़ो ब्रेक वठां, पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, हीअं वक़्तु थियो शॉर्ट कल्चर ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताबन खे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे, जिते त सजाद जे बहितरीन अंदाज़ सां टपाल मेज़बान जी चांहि ठाहे रहिया आहिनि, हिकिड़ी बहितरीन ख़ुशबू अचे पई जेको थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा। ऐं सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेके हीअं असां सभई इंजॉय करे रहिया आहियूं। बहितरीन चांहि, बहितरीन ख़ुशबू, बहितरीन टेस्ट। जॾहिं थियो त पाकिस्तान जॾहिं खां आज़ादु थियो त तॾहिं को टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे। अगरि कंहिंसां का ॻाल्हि दिलि जी करणी आहे त सभु खां अॻु में टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे सघो था। ऐं सां गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, न पर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जी मुस्तफ़ा मीर साहब, मंछर जो डिस्क्राइब कंदो, मंछर जो छा हाल आहे, छा कंडीशन आहे, मंछर जे हवाले सां छा ॿुधाईंदो असांखे? मुहाणनि जो छा हाल आहे? मुहाणनि मंछर जे मुहाणनि ख़ासि करे पूरा 20 साल हिकिड़ो दर्द भोॻियो आहे, पर हिन साल रब पाक जे महिरबानीअ सां बारिशूं तमामु सुठियूं पियूं ऐं मंछर सॼो मिठो थी वियो आहे। माशाअल्लाह, इहा तव्हां सभिनी ऐं असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त मंछर जेको आहे सो मिठी थी वई आहे। ऐं छाकाणि त मंछर खे हमेशह जेको वॾे में वॾो पाणीअ जो मिक़दार मिलंदो आहे उहो मिलंदो आहे जबल जे नएनि मां, जंहिंमें नए गाज हिकिड़ी तमामु वॾी नए आहे ऐं उन नए गाज जी पंहिंजी कैचमेंट एरिया जेका आहे सा 2000 स्क्वायर किलोमीटर आहे। अहिड़ियूं 18 नयूं आहिनि जेके मंछर में अचे छोड़ कंदियूं आहिनि। त गुज़िरियल 10-15 सालनि खां जहिड़ो बरसाति असां खां रुसी वई हुई, तंहिंजे करे सॼी खीरथर रेंज में बारिश कोन पए पई ऐं नतीजे में मंछर जेको हो सो RBOD जे मनसूबे जे करे सॼो गदिलो थी वियो हो। ऐं उन गदिले थियण जे नतीजे में उते 52 क़िस्मनि जूं मच्छियूं जेके हुयूं मिठे पाणीअ जूं उहे सफ़ा ख़तमु थी चुकियूं हुयूं। उन में पैदा थींदड़ जेके कुदरती गाह ॿूटा हुआ जिन खे असीं आबी ॿूटा चवंदा आहियूं उहे ख़तमु थी चुका हुआ ऐं उन जे करे जेके साइबेरियन खां परदेसी पखी ईंदा हुआ उहे पंहिंजो माॻु मटाए विया हुआ। पर हिन साल इहा उमेद करे सघिजे थी त उहे परदेसी पखी अचे पंहिंजे साॻे माॻ ते पहुचंदा ऐं पंहिंजी ख़ुशियुनि जो इज़हार कंदा। अहिड़े ई नमूने सां मलाह जेके आहिनि मंछर जा उहे बि हींअर उमेद कयो वेठा आहिनि त ईंदड़ वक़्त में असांजो जेको रोज़गार आहे उहो बहितरु थींदो। छाकाणि त हींअर मच्छी ॿिज आहे, नंढी आहे, उहा आई आहे ऐं उहा एॾे वॾे पाणीअ में जॾहिं हलंदी घुमंदी फिरंदी खाईंदी त वधंदी। ऐं असांजी ख़ुशी आहे त असांजी हीअ जेका आहे उहा कुदरती ढंढ आहे ऐं हीअ साउथ एशिया जे मिठे पाणीअ जे कुदरती ढंढुनि मां हिकिड़ी वॾी ढंढ आहे। अलाए छो बदकिस्मतीअ सां असांजी सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमतनि जो बेड़ो ॿोड़ियो आहे, पर सिंध हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ थो थिए त हिन पंहिंजे क़ौमी विरसे खे बचाए। सही, पर हुननि का बि अहिड़ी कोशिशि न कई आहे जंहिंसां मंछर बचे, मंछर जो जियापो थिए। छाकाणि हीअ असांजी गॾियल मिल्कियत आहे, हीअ को मंछर जे मलाहनि जी रुगो मिल्कियत न आहे, हीअ सिंध जे हर उन माण्हूअ जी मिल्कियत आहे जेको सिंध में रहे थो। ऐं हिते ख़ूबसूरत ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं, ॿेड़ियुनि में रहंदड़ माण्हू, माना हिकिड़ो कुदरती हिकिड़ो नज़ारो हो न जेको असां सभिनी खां उहो खसियो वियो आहे। पर हिन साल छाकाणि त मां जीअं ज़िक्र कयो त मिठो पाणी आयो आहे त इन आसिरे ते उमेदूं आहिनि त मच्छी वधंदी। पर मां तव्हांखे गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदो हलां तक़रीबन 1 लख एकड़ खां वधीक ज़मीनूं मंछर जे पाणीअ ते आबाद थींदियूं आहिनि। हिन भेरे कुझु नंढनि आबादगारनि जा, हारियुनि नारियुनि जा ऐं ज़मींदारनि जा बि मुंहं सराहा आहिनि त असां ईंदड़ फ़सुलु सुठो खणंदासीं, छाकाणि त मिठो पाणी अची वियो आहे। त हुननि बि तयारियूं कयूं आहिनि, न त उहे बि तमामु घणो पोइ ते पइजी चुका हुआ।
उन्हनि बि घणी अच्छा इन सां गॾोगॾु तमामु घणी लॾ पलाण थी आहे सही माना 25,000 खां मथे मुहाणा हितां लॾे विया आहिनि 20 सालनि जे दौरान हज़ारे जेके हारी नारी आहिनि उहे हितां लॾे मुख़्तलिफ़ माॻनि ॾे हलिया विया आहिनि मज़दूरीअ ते के नूरियाबाद में मज़दूरी पिया कनि के कोटलीअ जे इंडस्ट्रियल एरिया में पिया मज़दूरी कनि के कराची में मज़दूरी पिया कनि माना हू पंहिंजो माॻु बि छॾे विया आहिनि ऐं पंहिंजो रोज़गार बि तब्दील करे विया आहिनि त हिन साल मंछर जी सूरत हाल कुझु बहितर थी आहे सुठी थी आहे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इनखे बरक़रार कीअं रखिजे छाकाणि त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट हिन मौक़े मां फ़ाइदो नथी वठे त इहा सिर्फ़ु हिकिड़े साल जी ख़ुशहाली आहे हिकिड़े साल खां पोइ वरी जेकॾहिं इहो पाणी पियो मुसलसल ईंदो त वरी इहो पाणी ख़राब थी वेंदो नतीजनि उहा ई साॻी सूरत हाल ते वञी बीहंदासीं जंहिं सूरत हाल ते 20 सालनि खां वठी बीठा आहियूं त हिन वक़्तु मौक़ो ॾिनो आहे कुदरत असांखे त असांजो सॼो जेको पाणी आहे ख़राब हो निकिरी वियो असां वटि सॼे मिठे पाणी सां ढंढ भरिजी वई आहे त छो न इदारा सभई गॾिजी मिड़ी मुठ थी हिते अचे पंहिंजो किरदारु अदा कनि उन में सयाहत खातो आहे उन में सकाफ़त खातो आहे उन में वाइल्ड लाइफ जो खातो आहे फिशरीज़ जो खातो आहे रेवेन्यू जो खातो आहे माना इहे सभई इनवॉल्व अचे थियनि ऐं हिकिड़ो जामिया मनसूबो ठाहिनि त मां सम्झां थो त हीअ साउथ एशिया जी बहितरीन हिकिड़ी जेको आहे सो सयाहत जो मार्ग आहे ऐं रोड रस्ता हींअर तक़रीबन जेको आहे सो ॾिसूं पिया त ठही विया आहिनि 7 ताईं डबल रोड ठहे पियो माण्हुनि जी एक्सेस हींअर घणी आहे कराचीअ खां माण्हू अची सघे थो ईज़ीली ऐं वरी घुमी वञी फिरी सघे थो हट्स ठाहिण जी ज़रूरत आहे जीअं मूं चयो त जेकॾहिं हिकिड़े साल में बि जेकॾहिं संद सरकार पंहिंजी सचाईअ सां को कमु ॾेखारे न त असीं हिन मार्ग खे वरी पंहिंजे पुराणे ओज ते आणे सघूं था सही था चओ बिल्कुलु सही यकीनन अहिड़ी शइ असांखे अलाह साईं नेमत ॾिनी आहे त उनखे अञा यूटिलाइज़ करे उन फ़ाइदो वठी सघूं अच्छा डॉक्टर अयाज़ कादरी तव्हांजी को हींअर रिसर्च स्टिल अगेन या कंटिन्यूसली उन ते ई रिसर्च हले पई हा असांजी रिसर्च हले पई असां पाण बि रिसर्च में इन्वॉल्व आहियूं ऐं स्टूडेंट्स खे बि मां मुख़्तलिफ़ टॉपिक ॾिना आहिनि माना स्टूडेंट खे महदूद न आहे रखियो त भई सिर्फ़ु जेकॾहिं मुंहिंजो प्रोजेक्ट मां जेकॾहिं कुअनि ते कमु कयो आहे त तव्हां बि कुअनि ते कयो ईअं न कयो आहे मां हुननि खे फ्री हैंड छॾियो आहे त बाबा तव्हां जेको बि तव्हांखे आइडिया आहे या जेको कुझु तव्हां एनिमल्स जे हवाले सां करणु चाहियो था त तव्हां माना इंडिपेंडेंटली माना आज़ादु आहियो तव्हां दिलि खोले तव्हां उन ते कमु कयो का नई रिसर्च तव्हांखे नज़र में अचे पई कहिड़नि जानवर कहिड़ी रिसर्च जे हवाले सां के स्टूडेंट पंहिंजा टॉपिक्स कया आहिनि उहो असांजे एनिमल सां ई रिलेटेड आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जे जनरा ते मां उन्हनि खे कमु करायो आहे मुख़्तलिफ़ उन्हनि खे स्पीशीज़ ते मां कमु करायो आहे बायोडाइवर्सिटी ते मां कमु करायो आहे फिशिस ते कमु करायो आहे माना अप डाउन ऐं जेका लोअर स्ट्रीम आहे त सॼो असां उहे शयूं कवर कयूं आहिनि त भई ॾिसो हिन एरिया में कहिड़ी कहिड़ी बायोडाइवर्सिटी आहे फिशिस जी या उते इकोलॉजिकली कहिड़ी डिस्टर्बेंस आहे पाणी में कहिड़ी डिस्टर्बेंस आहे पाणी केतिरो पॉल्यूटेड आहे उते फिशिस जे लाइ उहो इन्वायरमेंट आहे न आहे त उहो असां वाटर एनालिसिस बि कराया आहिनि पंहिंजे स्टूडेंट्स खे अप स्ट्रीम खां वठी डाउन स्ट्रीम ताईं त सॼी एरिया असां इहा कवर कराई आहे स्टूडेंट्स खे त तव्हांखे जीअं ख़बर पए त पाणी जी स्टडी कीअं कबी आहे ऐं उनजी स्किन जी स्टडी कीअं कजे उनजे स्किन ते इफेक्ट थो थिए उनजे इफेक्ट खे कीअं एनालिसिस कजे इहे सभु शयूं असां जीअं मुस्तफ़ा साहब ॻाल्हि कई त सॼा डिपार्टमेंट्स ऑलरेडी मौजूदु आहिनि एतिरा स्टूडेंट्स बि एतिरा ॾिसो तव्हां काफ़ी प्रोफेसर लकी आहिनि त एतिरा हर शइ बारीकी सां उन्हनि खे सम्झाए कराइनि था तव्हां पोइ इन ॻाल्हि ते छा चवंदो मुस्तफ़ा साहब जी त ॿुधाई मंछर ढंढ खे ॾाढी सुठी ॻाल्हि कई ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे टोटली वणियूं त इन में ख़ासि करे अफ़सोस सां इहो चवणो थो पए त जेके रेवेन्यू जा इदारा आहिनि या वाइल्ड लाइफ वारा आहिनि माना हू उन्हनि शयुनि खे प्रोटेक्ट करण में त का हेल्प नथा कनि रहंदो उन्हनि खे तबाह करण में पंहिंजो रोल अदा था कनि माना हथ सां माण्हुनि खे वठी उते ढंढुनि ते वञनि था उनखे चवनि था बाबा हीअ वठो वेपन्स वठो हीअ तव्हां उनखे मारियो कयो हाणे हिकिड़ो एनिमल ॾिसो पखी आहे उन मां हिकिड़ो अदपा जो बि गोश्त नथो असांखे हासिलु थिए ऐं उनखे तव्हां गोलियूं हणी मारियो उनखे केतिरी तकलीफ़ ईंदी इहा हिकिड़ी बेहसी आहे इहा बेहसी न हुजणु खपे घटि में घटि जेको 12, 13, 14 हज़ार किलोमीटर डिस्टेंस तइ करे असां वटि अचे थो त असां हुनजो ख़्यालु कयो उहो 5 जॻह ते रहियो पर रहंदो असां हुनखे गोलियूं हणी मारियूं इहा केॾी हिकिड़ी अच्छा एज़ अ टीचर एज़ अ स्टूडेंट एज़ अ रिसर्चर तव्हां केतिरो सम्झो था त असां इन मंछर ढंढ खे एज़ अ स्टडी जे हवाले सां असां फ़ाइदो हासिलु करे सघूं था हा असांखे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ॾियणु खपनि स्टूडेंट्स खे त उनजी वाटर एनालिसिस थियणु खपे त कहिड़नि कहिड़नि महीननि में पाणी जेको आहे वधीक ख़राब थो थिए ऐं कहिड़नि कहिड़नि महीननि में पाणी वधीक
जेको आहे सो पीअण जे लाइक़ु आहे, छो त ही ड्रिंकिंग सोर्स बि आहे, ॾिसो ड्रिंकिंग सोर्स आहे। ऐं असांजी जेका एनिमल्स जी बायोडाइवर्सिटी आहे, स्पेशली जेका माइग्रेटरी बर्ड्स अचनि था, सही। जीअं तव्हां ॻाल्हि कई, त उहे काफ़ी उते सर्वाइव कनि था, जेकॾहिं ही हिकिड़ो इंटरेक्शन आहे एनवायरमेंट जो। माना काफ़ी स्टूडेंट खे मवाद मिली सघे थो सिखण खां असांजी ही हिकिड़ो इंटरेक्शन आहे। जेकॾहिं पाणी ख़राब थी वेंदो त उहो इंटरेक्शन टुटी वेंदो, उहो इकोसिस्टम टुटी वेंदो, इकोसिस्टम टुटी वियो त माना सॼो इकोलॉजिकल सिस्टम टुटी वेंदो, बायोलॉजिकल सिस्टम सॼो टुटी वेंदो। ॾिसो न असां वटि स्टूडेंट्स बि मौजूदु आहिनि, एतिरा प्रोफेसर बि मौजूदु आहिनि, एतिरा सम्झण वारा बि मौजूदु आहिनि। असांजी सिंध जेकी आहे हमेशह मल्टी टैलेंटेड रही आहे, हेॾा वॾा ॾाहा जेको असांजे सिंध खां ई निकिता आहिनि। हिकिड़ो लीडर हमेशह जेके लीडर मोस्टली जेके हिस्ट्री में बि ॾिसूं त असां सिंध जा ई माण्हू, को बि हिकु लीडर अगरि तव्हां हिस्ट्री में खणंदो त पहिरियों हू सिंधी ई हूंदो। मतिलबु एतिरो ॾाह अकुल शौक़ रखण वारा माण्हू सां एतिरी फैसिलिटीज़ हुजण वारा, पोइ बि माना इहे नंढियूं नंढियूं शयूं असां संभाले नथा सघूं, यकीनन ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजी बदकिस्मती इहा आहे त छाकाणि त यूनिवर्सिटियूं असांजूं रिसर्च इदारा आहिनि ऐं उन्हनि जूं रिसर्चूं आहिनि, यकीनन उन्हनि खां को इनकार कोन्हे, पर जंहिं नमूने ते उन्हनि खे रिसर्च करणु खपे अञा उनखे वधीक सगारे करण जी ज़रूरत त उन में थोरो घणो डॉक्टर साहब वाइंड न करनि, प्रोफेसर जो बि हथ हूंदो आहे। जी, त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध यूनिवर्सिटी, टंडोजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ऐं मेरहाण यूनिवर्सिटी इहे बिल्कुलु मंशूर खे सफ़ा क़रीब आहिनि, 130 किलोमीटर जे फ़ासिले ते उन्हनि जो हिसो आहिनि। उन जा स्टूडेंट्स हर एंगल खां, उहा फिश स्पीशीज़ हुजे, माइग्रेटरी बर्ड्स हुजे, इक्वेटिक प्लांट्स हुजे, उन ते माना मुसलसल हिकिड़ी जिदोजहद हुजे, मुसलसल उन ते रिसर्च हुजे ऐं उन खां पोइ उहे सबमिट कनि। मां सम्झां थो जेकॾहिं असां साईं जे ॻाल्हि जे सां इन सां त इतफ़ाक़ मां कयां थो त सिंध गवर्नमेंट ते रुगो भाड़े न वियूं, पर हिन वक़्तु दुनिया में खोड़ सारी डोनर एजेंसीज़ आहिनि जेके कमु करणु चाहिनि थियूं, ख़ासि करे एनवायरमेंट ते, क्लाइमेट चेंज ते, इन्हनि स्पीशीज़ खे बचाइण जे करे। ऐं असांजी त ख़ुशकिस्मती आहे त असीं जेको सिंध वारा माण्हू आहियूं उहे इंडस्ट्रियलाइज़ ज़ोन ते आहियूं। माना जेके परदेसी पखी उतां अचनि था उहे फर्स्ट उन्हनि जो जेको हिस्ट्री असां वटि आहे, त उन्हनि खे असीं प्रोटेक्ट करे सघूं था, उन्हनि खे असीं बचाए सघूं था ऐं उन ते घणी दुनिया जेको आहे यूनिवर्सिटी जो बि काफ़ी स्टूडेंट्स जो लाइ थी सघे थो पंहिंजे प्रोजेक्ट्स जे हवाले सां किथे कमु करे सघे, लेकिन किथे किथे जीअं मूं चयो सुपरवाइज़र बि जेके आहिनि न काफ़ी ट्राए कंदा, डॉक्टर साहब सां सहमत ज़रूरु हूंदा, त किथे किथे सुपरवाइज़र बि जेको आहे न असांजे स्टूडेंट सां नाइजे जे करे था वञनि इहे प्रोजेक्ट जे हवाले सां, उन्हनि खे बि इन ॻाल्हि जी समझ गाइडेंस खपे, इन प्रोजेक्ट ते सुपरवाइज़र जी ॻाल्हि ते मज़ीद थोरी ॻाल्हि, लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थियो आहे, हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं हुन सां गॾोगॾु कैपिटलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, हुन सां गॾोगॾु कैपिटलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी डॉक्टर साहब ॻाल्हि हले पई सुपरवाइज़र ऐं स्टूडेंट्स जे हवाले। जी मैडम, इहे पंज जॻह ते मसइला आहिनि ऐं ज़ाहिर आहे सुपरवाइज़र्स आहियूं असां सां बि प्रॉब्लम्स आहिनि। यूनिवर्सिटी असांखे छा थी ॾे इहो बि सभिनी खे ख़बर आहे त केतिरो यूनिवर्सिटी असां कोऑपरेशन करे थी, माना स्टार्ट खां ई प्रॉब्लम्स आहिनि बिल्कुलु। त असां भरपूर कोशिशि कंदा आहियूं त स्टूडेंट खे इंस्पायरेशन मिले ऐं स्टूडेंट डिग्री छॾे हलियो न वञे, ऐं हिते सूरत हाल अहिड़ी पैदा थी थिए जो स्टूडेंट चए थो त मां डिग्री छॾे हलियो वञा, पर असां न चाहींदा आहियूं त ईअं स्टूडेंट बग़ैर डिग्री बिल्कुलु। ऐं ॿियो असांखे अफ़सोस सां इहो बि चवणो थो पए त जेके HSC जूं पॉलिसीज़ आहिनि उहे सुठियूं न आहिनि। अच्छा, हा, उहे माना हिकिड़े महीने में हिकिड़ी पॉलिसी आहे, ॿिए महीने में ॿी पॉलिसी आहे, 3 महीने में सेमेस्टर्स जे हवाले सां काफ़ी रिसर्च जे हवाले सां नयूं नयूं माना असांखे जेको आहे सो हिकिड़ियूं अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾियनि था जंहिंमें असांखे अहिड़े क़िस्म जो बाउंड करे था छॾनि जो असां ट्रैप थी था वञूं हुन में, त भई हाणे हीअं न कयो, हीअं न कयो, हीअं न कयो, उन में लिमिटेशंस बि आहिनि। हा, माना हाणे जीअं हाणे नवां स्टूडेंट आया आहिनि असां वटि PhD जा, त हुननि खे चओ थो बाबा जेसीं तव्हांजी GRE न आहे तेसीं ताईं तव्हां सिनाप्सिस जमा नथा करे सघो, पोइ तव्हां खां पैसा छो वरिता, तव्हां हुन खां 1 लख बि वठो था, वरी उहे वीचारा अचनि था अलाए किथां किथां अचे क्लास अटेंड कनि था, वरी हुनखे जॾहिं मार्कशीट मिले थी उहो सिनाप्सिस जमा कराइण जे लाइ वञे थो, हुनखे इहो चयो थो वञे त बाबा तव्हां GRE पास करे अचो। हाणे इहे SSC जूं ग़लति पॉलिसियूं आहिनि,
त ईअं त पोइ हाणे स्टूडेंट वीचारो न वधी सघंदो न, हू कोर्स वर्क जे लाइ थोरी आयो असां वटि, असां वटि आयो आहे रिसर्च जे लाइ, बाय रिसर्च, बाय कोर्स जेकॾहिं कोर्स वर्क कंप्लीट करे पोइ असां हुनखे रिसर्च त करायूं, पोइ हुनखे उहो माहौल नथो ॾिनो वञे रिसर्च जो। बाबा हाणे एसएससी चयो आहे त तव्हां GRE पास कयो, त हुनखे रिसर्च जो मौक़ो मिलंदो त उहो रिसर्च कंदो न, कोर्स त उहो 8 क्लासनि में बि पढ़ी आयो आहे। त उनजे करे असां गुज़ारिश कंदासीं त SSC जेके पंहिंजूं पॉलिसियूं आहिनि उन्हनि में उन पॉलिसियुनि खे थोरो नॉर्मलाइज़ करे, त जीअं स्टूडेंट अॻे सफ़र पियो करे, असां टीचर्स अॻे सफ़र पिया कयूं, असांखे उहे फैसिलिटीज़ प्रोवाइड न आहिनि, त घटि में घटि एतिरो हुजणु खपे, त एतिरो कोऑपरेशन हुजणु खपे त जीअं असांखे बि सहूलियत मिले, डिग्री वठी सही था चओ बिल्कुलु। अच्छा मुस्तफ़ा मेरठ साहब, तव्हां हाणे रिसेंटली जेको आहे बेटनि जो विज़िट करे आयो, छा चवणु चाहींदो? ही जेको बेटनि वारो मामिलो आहे, इहो त हिकिड़ी सिधी सही दहशतगर्दी आहे, दादागिरी आहे, हिकिड़ो क्राइम आहे। सही, बेट पहिरीं ॻाल्हि त सिंध जी मिल्कियत आहिनि, उन खां पोइ मुहाणनि जी मिल्कियत आहिनि, ऐं इहे बेट कुदरत जे तरफ़ां ॾिनल आहिनि, कंहिं ठाहिया कोन्हनि। सही, ऐं ॿियो त इहे बेट इंडस डेल्टा जो हिसो आहिनि। हाणे इहे बेट, ही फॾो त 2 बेटनि जो आहे, ॾिंगी ऐं भुंडार जो, पर असुल में 300 बेट आहिनि नंढा वॾा असांजे इन एरिया में। अच्छा, हाणे इन्हनि बेटनि ते ही पहिरियों दफ़ो न आहे कब्ज़े करण जी कोशिश, हीअ 4थों दफ़ो आहे इन्हनि बेटनि ते कब्ज़े जी कोशिश। ऐं हुननि जी ख़वाहिश छा आहे त बेटनि ते कब्ज़ो करे ऐं माण्हुनि खे, माना माण्हुनि मां मुंहिंजी मुराद आहे मुहाणा, जिन जो डायरेक्ट रोज़गार इन बेटनि सां रिलेटेड आहे। छाकाणि त इब्राहिम हैदरीअ जो जेको माहीगीर आहे, उहो जॾहिं मच्छीअ जे शिकार लाइ वेंदो त ॾिंगी बेट खां गुज़री ऐं पोइ बुंडाड़ ते वेंदो, ऐं बुंडाड़ खां गुज़री पोइ ओपन सी में वेंदो, माना हुनजो गेट वे आहे। हाणे जॾहिं तव्हां ॾिंगी बेट ते तव्हां का डेवलपमेंट कंदव या भुंडाड़ ते कंदव त ज़ाहिर आहे तव्हांजी, असांखे त तजुर्बो आहे न, त तव्हां जॾहिं डिफेंस हाउसिंग अथॉरिटी सोसाइटी ठाही त गिज़रीअ जे मलाहनि खे तव्हां उतां उथारियो, ऐं उन्हनि सां हुननि जे पंहिंजे एग्रीमेंट में आहे त असां तव्हांखे जेटी ठाहे ॾींदासीं, जेका अॼु 40 सालनि गुज़रण खां पोइ कोन ठाहे ॾिनऊं। अञा बि हुननि जी रस्ता रोक करे चऊं त बाबा हितां ॿेड़ियूं न गुज़ारियो, छाकाणि त हाणे उते जेको इलियट क्लास अची वियो न, त हाणे ग़रीबनि खे उते रहण ई कोन ॾींदा न। इहो साॻियो नमूनो हीअ ॾिंगी ऐं बुंडाड़ ते कंदा। अच्छा, हाणे चवनि छा था त सिंधी माण्हू तरक़ीअ जा दुश्मन, बाबा तरक़ी तव्हांखे कराइणी आहे, तरक़ीअ जी जेका तव्हां ॻाल्हि था कयो, त पोइ तरक़ी त तव्हां उमरकोट खे बि ॾियो, तरक़ी तव्हां बदीन खे ॾियो, तरक़ी तव्हां दादूअ खे ॾियो, तव्हां जामशोरे खे ॾियो, सिर्फ़ु ॾिंगी ऐं बुंडाड़ ते तव्हांजी तरक़ी कहिड़ी आहे? माना इहो असांखे जेके ख़दशा आहिनि त हीअ पहिरीं नंबर ॻाल्हि इहा आहे त हीअ कब्ज़ेगिरी आहे। छो त तव्हां जेसीं ताईं सिंध गवर्नमेंट हुननि खे इजाज़त नथी ॾिए, उन खां पोइ उते उन्हनि इंडिजिनियस माण्हुनि जा जेके सदियुनि खां उते रहनि था, उन्हनि जा हक़ आहिनि, उन्हनि खे प्रोटेक्ट करणो आहे, उन्हनि खां पुछणो आहे। हींअर उते ही जेके 2 बेट आहिनि, उन ते असांजा जेके माहीगीर आहिनि, पहिरीं ॻाल्हि त हुननि जो रस्ते जो गुज़र सफ़र उतां आहे। हाणे ॾिंगीअ ते अची विया, ॾिंगीअ ते त हाणे हुननि अचणी छॾे ॾिनो, माना बंदि करे छॾियो आहे, ॾिंगीअ ते कंहिंखे लहणी कोन था ॾियनि। उन खां पोइ बुंडाड़ ते बि असांजा माहीगीर जेके आहिनि उहे मच्छी सुकाइनि था, उहा पोइ वरी खणी अचे फीड जे सूरत में चिकन खे ॾियनि था, जेका इंडस्ट्री आहे, इहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट थी वियो। पर असुल मक़सदु छा आहे? असुल मक़सदु आहे कब्ज़ो। त असां उन कब्ज़े खे कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं, ऐं असां आइन जी ॻाल्हि था कयूं, कानून जी ॻाल्हि था कयूं, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि था कयूं। असीं इहा ॻाल्हि कोन था कयूं त असीं तरक़ी नथा चाहियूं। बाबा तरक़ी भली हुजे, तरक़ी सुठी शइ आहे, पर उहा कहिड़ी तरक़ी आहे जेका धरतीअ धड़ियुनि खे पंहिंजे घरनि खां दरबदर करे छॾे? उहा कहिड़ी तरक़ी आहे जेका असांखां असांजा पट ई छॾाए छॾे? त पोइ इहा तरक़ी असांजी तरक़ी त न आहे न। सो इन करे हाणे जॾहिं ही सॼी सिंध में हिननि बेटनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो जिदोजहद जो ऐलान थियो, पाकिस्तान फिशर फोक फोरम उन में सभ खां पहिरीं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई, उन में सभिनी सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई कराचीअ में। उते सिंध बेट बचायो कमेटी ठही, उन जा मुख़्तलिफ़ मरहला तय थिया त असां किथे जलसा कंदासीं, किथे रैलियूं कंदासीं, किथे मोबिलाइज़ेशन मीटिंगूं कंदासीं। उन में ॿेड़ियुनि जी रैली बि हिकिड़ो तारीख़ मुक़ररु थी त हिन तारीख़ ते असीं सॼे सिंध जे सिविल सोसाइटीअ खे, अदीबनि खे, दानश्वरनि खे, शाइरनि खे,
मीडिया खे सभिनी खे वठी हली इहे ॿेट त पहिरीं ॾेखारींदासीं, उते हली पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि ऐं उहो मुशाहिदो करे पोइ हू पंहिंजी राय क़ाइमु कनि त हीअ जेका मुतालबो कनि था सिंध जा माण्हू सां जाइज़ ॻाल्हि आहे या ही ग़लति था चवनि। उन सिलसिले में असां ॿेड़ियुनि जी रैली कढी, सॼी सिंध जी सिविल सोसाइटी अचे उते गॾु थी, उन्हनि खे असां ॿेड़ियुनि में खणी जॾहिं वियासीं त ॾिंगी ॿेट ते त असांखे लहण ई कोन ॾिनऊं। उते चौधारी जेको आहे सो घेरो थी वियो त बाबा हिते त असीं तव्हांखे लहण कोन ॾींदासीं। बाबा ॿेट ते लहण में ऐं सभु जेके माण्हू हुआसीं उहे सिंध जा माण्हू हुआसीं, उहे सिंध जा असुलो का वारस हुआसीं। भला जेकर असां लही उते ॿेट ॾिसूं त इहो बि असांखे हक़ कोन्हे को। उन खां पोइ उतां कलाकु ॾेढ उते डिस्टर्ब, उन खां पोइ असीं मुंडाड़ ते वियासीं। मुंडाड़ ते हली सभिनी उते ॾिठो यूसुफ शाह जी मज़ार आहे, उते हर साल हिकिड़ो वॾो मेलो लॻंदो आहे जिते माईगीर सभई पंहिंजूं ॿेड़ियूं काए उते वेंदा आहिनि। 3 ॾींहंनि जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त मेलो लॻंदो आहे, उते उन्हनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उन खां पोइ छाकाणि त इहो माना इन क़िस्म जो हिकिड़ो कब्ज़ो आहे त कंहिं बि तरह सां सिंध जे ऐं बलोचिस्तान जे समुंड ते कब्ज़ो कजे, छाकाणि त इहो सिंधी जेका बार बार ॻाल्हि था कनि त असां रेवेन्यू जनरेट कंदड़ आहियूं, असांजो साहिल आहे, उन सां गॾोगॾु असांजी फिश इंडस्ट्रीज़ आहे। ईअं थोरी आहे त रुॻो असीं जेका असां हवाई तवाई ॻाल्हि था कयूं। तव्हांखे ॿुधायां त 14,000 एकड़नि ते इहे 2 ॿेट आहिनि रुॻो, ॾिंगी ऐं मुंडाड़ 14,000 एकड़नि ते मुश्तमिल 2 ॿेट आहिनि। उन ते रोज़गार कंदड़ माण्हुनि जो जेको अंगु आहे उहो तक़रीबन 5 लख माण्हुनि जो डायरेक्ट रोज़गार आहे जेके उते रोज़गार था कनि। सिर्फ़ असांजे इब्राहिम हैदरीअ वारे कोरंगी फिश हार्बर ते जेके असांजूं जेटियूं आहिनि उते 4,000 ॿेड़ियूं आहिनि। वरी कराची फिश हार्बर जी पाण ॻाल्हि था कयूं त माना उते 12,000 ॿेड़ियूं आहिनि जेके डेली बेसिस ते भई ठीकु आहे असांजा इदारा उनजी सुपरविजन भली कनि, का बि जेकॾहिं क्रिमिनल एक्टिविटी थिए थी त उनखे भली रोकीनि। पर अॼु ताईं त पाकिस्तान जे तारीख़ में 73 साल में त को अहिड़ो वाक़ियो कोन थियो आहे जेको ॿुधाइनि त बाबा ही जेको पंहिंजा माईगीर मच्छी मारण विया हिननि का हीरोन जो को बतेलो खणी विया या हिननि गैर कानूनी एक्टिविटी कई। उहे ग़रीब माण्हू आहिनि, वञनि था सिर्फ़ मच्छी, ऐं उहो उन्हनि जो बुनियादी हक़ बि आहे ऐं अबाणी किर्त बि आहे, ऐं एतिरो उन्हनि खे मुआवज़ो बि नथो मिले जेतिरो बिल्कुलु न हुन जे बराबरि। छाकाणि त मुआवज़ो तॾहिं हू कमाए सघंदा जॾहिं सरकार हुननि खे फैसिलेट कंदी, का सहूलियत ॾींदी, का मार्केटिंग जी सहूलियत ॾींदी, का मच्छीअ जी पूरी दुनिया में सहूलियतूं आहिनि। पूरी दुनिया में हिनखे इंडस्ट्री तौरु खयो वियो आहे त फिशिंग हिकिड़ी इंडस्ट्री आहे ऐं असां पाकिस्तान में त खणी घटि था मच्छीअ जी इस्तेमालु कयूं, पर दुनिया में जेको आहे उहो सी फूड जेको आहे सो बिल्कुलु पूरी दुनिया सां ऐं अच्छा उन सां गॾोगॾु असीं ज़रे मुबादला कमायूं पिया, उहो बि माना अरबनि रुपनि में आहे ऐं हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे। तव्हां उनखे डेवलप कयो, उनखे तव्हां सहूलियतूं ॾियो, दुनिया सां मुक़ाबले में तव्हां अचो, सही था चओ, इन सां तरक़ी थी सघे। डॉक्टर अयाज़ उमेर चाहींदमि तव्हां तां मज़ीद किथे तव्हां जीअं हिननि चयो त जीअं ॾाहा दानिश्वर सभिनि वञी करे ॾिठो त वाकई यकीन तव्हां छा चवणु चाहींदो तव्हांजी बि माशाल्लाह। मैडम जीअं तव्हां ॿेटनि जी ॻाल्हि कई त ॿेट जेको आहे त हिकिड़ो पाणी जे विच में हिकिड़ी ख़ुश्की जी एरिया आहे, हिकिड़ी ज़मीन आहे, त हाणे उन ते इहो सोचणु त हिते असां हीअं कंदासीं हिते हीअं कयूं, इहा हिकिड़ी मश्किरी आहे। त इकोलॉजिकल सिस्टम सां जेकॾहिं असां मश्किरी कंदासीं त पोइ ज़ाहिर आहे असां बि डैमेज थींदासीं, असां बि डिस्टर्ब थींदासीं। त उन एनवायरमेंट खे नेचुरल फॉर्म में असांखे छॾिणो खपे। त हाणे उहो जेको ॿेट आहे उन ॿेट ते काफ़ी अहिड़ा बर्ड्स आहिनि जेके उनजी रेस्टिंग बेड्स हूंदी आहे, उते स्टे कंदा आहिनि। के बर्ड्स अहिड़ा हूंदा आहिनि जिते उते एग्स था ॾियनि, उते इंक्यूबेशन था कनि, उते ब्रूडिंग था कनि, नेचर जो हिसो आहे। हाणे जेकॾहिं उते असां वञी रेस्टोरेंट ठारायूं, उते होटल ठारायूं, उते गाना हलायूं, उते माण्हुनि खे नचायूं, त ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको नेचुरल एनवायरमेंट आहे एनिमल उहो त डिस्टर्ब थी वेंदो, छो त कहिड़ो बि एनिमल आहे उहो इंसान जी इंटरफेयर बर्दाश्त न कंदो। ॿाहिरि मुल्कनि में बि अहिड़ी जेके हूंदा आहिनि फिशरीज़ इंडस्ट्रीज़ जेकी हूंदा आहिनि उन्हनि में अहिड़ी का डेवलपमेंट अहिड़े तरीक़े जी का बि न हूंदी आहे। उते उनखे नेचुरल एनवायरमेंट अञा जेके रिसोर्सिस जे हवाले सां कंस्ट्रक्शन थींदी आहे, सेल्स ऐं परचेजिंग हवाले सां कंस्ट्रक्शन थींदी आहे, ऐं जेके बि उतां फिशरमैन हूंदा आहिनि उन्हनि खे अञा फ़ाइदो ॾिनो वेंदो आहे त बाबा हीअ स्कीम आहे तव्हांजे फ़ाइदे लाइ कयो वियो आहे, न की बजाए जेको विज़िटर जे लाइ या जीअं तव्हां चओ था रेस्टोरेंट जे लाइ। छो त जेको नेचुरल एनवायरमेंट हूंदो आहे उनखे नेचुरल फॉर्म में ई असांखे छॾणु खपे। इहा असांजे लाइ हिकिड़ी ख़िदमत बि आहे, हिकिड़ी सर्विस बि आहे इकोलॉजिकल सिस्टम जे लाइ, नेचर जे लाइ। सही, बिल्कुलु ठीकु था चओ। अञा मज़ीद जेको आहे थींदी कचेरी, लेकिन हींअर वक़्तु शॉर्ट मोशन ब्रेक वठण बि ज़रूरी आहे।
नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे उन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियूं दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिकु ॿीहर भलेकार प्रोग्राम सबब महिराण में हिन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे उन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो संसार बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022805 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जी ॾिसो डॉक्टर साहब काफ़ी सुठी ॻाल्हि बि कई त माना जेको डिज़ास्टर बि थी सघनि था ऐं काफ़ी इशूज़ बि थी सघनि था हिन हवाले सां पर जॾहिं तव्हांजी रैली वग़ैरह कढी त वियो त उते काफ़ी तव्हां कलाक जी तव्हांखे पहिरें उन ॿेट ते तव्हांखे न वञणु ॾिनो पोइ उते जेके बि फिशरमैन जेके मुहाणा त उन्हनि जा व्यूज़ तव्हां छा कंटेक्ट कया उन्हनि जो छा जज़्बात हुया छा उन्हनि जी ॻाल्हियूं हुयूं उनजो छा चवणु हुयो ऐं उन्हनि में नियाणियूं बि शामिलु हुयूं उन्हनि खे तव्हां कीअं ॾिठो? तमामु जज़्बाती मंज़र आहे ऐं माण्हुनि में ग़म ऐं गुस्से जी लहर हुई त ही कहिड़ी मैनेजमेंट आहे या ही कहिड़ी शराफ़त आहे जो असांखे असांजे ॿेटनि घुमण ते बि इजाज़त न आहे विज़िट करणु घुमण ते सही छाकाणि त असां उनखे ॾिसण था घुरूं उते छा आहे त काफ़ी माण्हू अहिड़ा हुआ जिन खे ख़बर ई न आहे हुननि पढ़ियो त ज़रूरु आहे पर फिज़िकली हुननि ॿेटनि खे ॾिठो न हो इन्हनि ॿिनि ॿेटनि ते त असां हुननि ऐं वञण जो मक़सदु बि हो त तव्हां ॾिसो त हिते माहीगीरीअ जे शोबे सां माण्हू कीअं रहनि था ॿेड़ियूं किथां अचनि थियूं ॿेड़ियुनि जो रूट छा आहे ऐं उहे मच्छी मारे शिकार करे जस्ट विज़िट हुयो ऐं उन में सभु माण्हू जेके हुआ पढ़िया लिखिया उन में सभु सिविल सोसाइटी जा माण्हू हुआ ऐं उन में असांजे सियासी पार्टियुनि जा अॻुवान हुआ डॉक्टर कादर मक्सी साहिबु हो सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो सरबराह साईं ज़ैन शाह हो सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सरबराह पंहिंजो ख़ालिक जूणेचो साहिबु हो असांजा चूंडियल MP पीपल्स पार्टी जा चूंडियल MP बि असां सां गॾु हुआ 4 त उते MP आहे महमूद आलम जामोट साहिबु हो असांजो जोखियो साहिबु हो ॿ असांजा MP हुआ अच्छा उन सां गॾोगॾु उतां जा ॿिया जेके लोकल बॉडीज़ जा चूंडियल नुमाइंदा हुआ डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर्स UCs जा चेयरमैन साबिक़ जेके हुआ उहे हुआ माना हिकिड़ो वॾो काफ़िलो हो ऐं उहो सभु रैलीअ जे सूरत में हुआ पुरअमन रैली हुई हुननि पंहिंजे हक़नि जे लाइ नारा ज़रूरु हयां थिए हिकिड़े क़िस्म जो एहतजाज बि हुओ त बाबा ही जेको आहे सो ही नाजाइज़ कब्ज़ो आहे छाकाणि त पहिरीं त इहो तय थियल आहे आइन में तय थियल आहे त 12 नैटिकल मेल जेको आहे उहो सूबाई गवर्नमेंट जी मिल्कियत आहे उन खां पोइ वफ़ाक़ जूं हदूं शुरू थियूं थियनि ऐं डिंगी ऐं बुंढाड़ जेके आहिनि सो 2.5 नैटिकल मेल में था अचनि त ही त पहिरीं ॻाल्हि तय आहे त आइन जे तहत बि सिंध गवर्नमेंट जी मिल्कियत आहिनि उन खां पोइ इहे मुहाणनि जी मिल्कियत आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ऐं उन ते उते रोकणु उते असां हिते हथियार ताड़णु या इहो अचे माना इहो हिकिड़ो अजीब मंज़र हो न ऐं असां हुननि सां डायलॉग पिया कयूं असां हुननि खे बार बार इहो ॿुधाइण जी कोशिशि पिया कयूं त बाबा असीं सभु लही हिते विज़िट करण आया आहियूं ॾिसण था चाहियूं असां में का ॿी ॻाल्हि कोन्हे का पर उन जे बावजूदि बि डिंगी बेट ते असांखे लहण ई कोन ॾिनो हुयो सही सही अच्छा माना त पोइ हिकिड़े बेट खां थी पोइ तव्हां वापसि आयो सही अच्छा जीअं पियो ॻाल्हियूं हलनि पियूं जीअं गवर्नर साहिबु चयो त उते कुझु बि कोन्हे को ईअं ख़ाली पियल आहे को का अच वञ कोन्हे को ईअं सम्झो तूं माना को माना ईअं ई ज़ाया पियो थिए बेट माना कंहिं कम जो कोन्हे हाणे हुन ते खिली सघिजे थो ॿियो छा थो चई सघिजे जंहिं ते हेतिरी जेका आहे सा मच्छीअ जी अच वञ थिए पई रूट आहे उहा मच्छी शिकार करे उहा मच्छी उते सुके पई उते माहीगीरनि जी आबादी आहे पहिरीं ॻाल्हि त अॼु खां 10 साल जेके माण्हू उते वेठा उन्हनि खे त इहो डप ॾेई लॾायूं अच्छा हिकिड़ा माण्हू त वीचारा लॾे विया हुता छाकाणि त उते हिकिड़ो त आहे ई न बिजली आहे न गैस आहे न पाणी आहे न कुझु उहे माण्हू उते वीचारा मज़दूरी था कनि सर्वाइव था कनि मच्छी हुननि जो रोज़गार आहे त उते त पूरी जीवत आहे हाणे गवर्नर साहिब खे केरु सम्झाए सही सही अच्छा डॉक्टर साहब वरी कुअनि जी ॻाल्हि था कयूं वरी अचूं था कुअनि में काफ़ी इशूज़ कया आहिनि कुअनि अच्छा ही अचानक घर में मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड हली हिकिड़ी जॻह ते त चई उन सडनली हुनखे एॾो एॾो कुओ नज़र आयो त ही चई को रोड न को जॻह को न विथी न को अहिड़ी खिड़की खुलियल हुई बिल्कुलु मैडम
हर कोई ईअं चवंदो आहे त ही अचनि काॾूं था। अचनि ऐं काॾूं जीअं तव्हां साइज़ जी ॻाल्हि कई त हींअर त हिकिड़ो अफ्रीका जो हुते इलाइक़ो आहे, उते रिछ जेॾो कुओ मिलियो आहे उन्हनि खे। रिच जेॾो सीरियसली एॾो वॾो बिल्कुलु एॾो। ऐं आम डाग जे साइज़ जो त तक़रीबन मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिकॉर्ड कयो वियो आहे। रिच इलाही वॾो आहे बिल्कुलु। ऐं ॿियो जीअं तव्हां चयो त इंटरहन थी अचनि किथां था, त भली तव्हां पंहिंजे सॼे घर खे रोडेन प्रूफ कराए छॾियो, किथां बि कोड़ो बरो न हुजे, ही वञी 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 ख़बर अथव किथां था एंटर थियनि, ही गटर जे थ्रू, पोइ वरी वॉशरूम जे थ्रू, वॉशरूम जे थ्रू वाटर उतां एंटर थी वरी पोइ असांजे किचन में बि अचनि था, असांजे घर में बि अचनि था। इहा इंटरहन त बंदि ई नथी थी सघे। न छो असां पोइ बि ॾिसो उन ते रखंदा आहियूं शेल वग़ैरह जो कवर करण लाइ, कवर्स वग़ैरह हूंदा आहिनि, पोइ बि अलाए कीअं था अची वञनि। ही तमामु घणो एक्टिव आहिनि ऐं हिननि जे अचण खे असां कॾहिं बि नथा रोके सघूं। कुझु त बाक़ी हाणे हिननि खे कंट्रोल करे सघिजे थो, उहो बि रहम वारो कंट्रोल हुजे, माना हुनखे हिकिड़ो बेरहमी वारी जेका किलिंग आहे उहा असां न करणु खपे। नुक़सानु पंहिंजी जॻह ते ॾिए थो, पर पोइ बि इंसान ॾिसो फितरत आहे, का शइ अगरि भले हुनखे कुझु करे न करे हुनखे ख़बर पए त ही मूंखे नुक़सानु ॾींदो त यकीनन उन ते एक्शन खणंदो। बिल्कुलु सही। मां हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां, पोइ कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां? हेलो, शायदि कॉल कोई डिस्ट्रप्शन था। हेलो 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 अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां, पंहिंजो तारुफ़ कराईंदो? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी खुश बात है। मैं कुछ ठीक सर भाव मुझे पर तारुफ करायो। प्रोग्राम थोड़ा सा देखा मां हिकिड़ो थोरो सवाल पुछण घुरां थो। जी जी पर जी ॿुधायो पुछो पुछो। सवाल इहो आहे त तव्हां जेकॾहिं ॿेटनि जी तव्हां मालिकी कयो था त पोइ बरिया टाउन मां जेके काफ़ी ॻोठाणा उन्हनि खे लॻाए भॼाए तव्हां दर बदर कयो वियो त पोइ उन्हनि खे छा तव्हां ॾिनो आहे? उन्हनि खे सिंध गवर्नमेंट उन्हनि जी कहिड़ी मदद कई आहे, उन्हनि जी मलक रियाज़ कहिड़ी मदद कई आहे जेके? ठीकु आहे, वरी वरी महिरबानी, थैंक यू सो मच। यकीनन तव्हांजे सवाल जो जवाबु ज़रूरु वठंदासीं। जी जी मुसब सभु छा असां बहरिया टाउन जी बि ईअं ई मुखालफ़त कई हुई जीअं ॿेटनि जी कयूं था, त उतां जा जेके लोकल माण्हू आहिनि, जेके असुलो का धणी आहिनि, पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे लॾाइजे छो? हू त उते धरतीअ धणी आहिनि, उहे वेठा आहिनि, इन करे असां उन तहरीक जो बि हिसो हुआसीं। बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेका कैंपेन हले पई उतां जे लोकल माण्हुनि जी, छाकाणि त असां एज़ सिविल सोसाइटी त उन्हनि जे प्रोटेक्शन लाइ, राइट्स जे लाइ अॼु बि ॻाल्हायूं था ऐं असां उन्हनि जो हिसो आहियूं। जेके इन जेका लॾ पलाण थी आहे, जेका उन्हनि खे ज़बरदस्ती उतां लॾायो वियो आहे, पैसा बि जेका अची विया आहिनि, हाणे त कोरट सगूरी जो फ़ैसिलो पैसा जेके आहिनि सिंध ते ख़र्च थींदा। बिल्कुलु। त असां बहरिया टाउन जे लाइ त असां को उनजी हिमायत में ई कोन हुआसीं, ईअं ई असीं उनजी हिमायत में कोन हुआसीं जीअं अॼु असीं ॿेटनि ते अॾावत जे हिमायत में न आहियूं। त असां उन वक़्तु बि इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो हो ऐं अॼु बि असांजो इहो मौक़ुफ़ आहे पाकिस्तान फिशर फोक फोरम जो, त जेके असुलो का धणी आहिनि, जेके ॻोठ जा माण्हू आहिनि, उन्हनि खे पहिरीं तव्हांखे लॾाइण जो को हक़ु कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां डेवलपमेंट जे नाले में चओ था त असीं तरक़ी था कयूं, त पहिरियों हक़ु उन्हनि माण्हुनि जो आहे उते रहाइश जो, उन्हनि खे सहूलियतुनि जो ऐं सभ खां वधीक उन्हनि खे फैसिलेट कयो। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। यकीनन इहा सभ खां मेन प्रायोरिटी असांखे उन्हनि खे ॾियणी घुरिजे जेके उते ऑलरेडी हिते रहनि पिया। बसि जी चओ त उन्हनि वटि लाइट बि कोन्हे, पोइ बि पंहिंजी उहो लाइफ जेके आहिनि गुज़ारनि पिया, पंहिंजो गुज़र सफ़र उन मच्छी ते या उन ते कनि पिया। अच्छा डॉक्टर साहब, कुअनि जी ॻाल्हि पई हले त उन खे थोरो कंटिन्यू कंदासीं। त असां डाइनिंग टेबल ते को खाधो नथा रखूं, इवन के सुम्ही बि नथा सघूं, जेॾी महिल हिकु रूम में असां पंहिंजो इहो कुओ ॾिसी वठंदा, त को न को हल त ज़रूरु हूंदो आहे। हल इहो आहे त उनखे असां ट्रैप कयूं, जेके ट्रैपिंग ट्रैप में वेंदा ई न अॼुकल्ह जा, इहो भला जो न उहो आहे त उनमें जेका डाइट आहे उहा असां सही रखूं। अच्छा, ऐं माण्हू जेकी लालच रखनि था, पटाटो था रखनि या वरी चिगम था रखनि, गोश्त रखी छॾो, सोपारियूं था रखनि। हाणे सोपारनि या चिगमनि ते त कुओ न ईंदो न, गोश्त रखणु घुरिजे। हा गोश्त बि भले न रखिजे,
पर उन में ख़ासि करे जेको ज़ैतून आहे उन ते अटैक थींदो आहे घणो, अच्छा टमाटो आहे उन ते घणो अटैक थींदो आहे। त हाणे ॾिसजे त उहो अटैक कहिड़ियुनि शयुनि माना कहिड़ो पहिरीं हिस्ट्री कजे हुनखे फ्लेवर टाइप करणु घुरिजे। बिल्कुलु हुनजी फेवरेट डाइट कहिड़ी आहे, उहा फेवरेट डाइट तव्हांखे मोस्टली कहिड़ी नज़र आई रिसर्च दौरान? रिसर्च दौरान घणी जेका मां ट्रेपिंग कई उन में ख़ासि करे कणिक जो जेको अटो आहे, अच्छा कणिक जे अटे ते हल्को थोरो मखण लॻाए, ओहो मखण माना बाक़ाइदा सुठी डिश ठाहे करे या ब्रेड आहे उन ते हल्को थोरो मखण लॻाए स्माइल ख़ुशबू ते अचे थो, माना खुशबू बाक़ाइदा माना सुठो मील ठाहे। बिल्कुलु त मजबूर थिए न, हाणे जेको एंटर थींदो मजबूर ते एंटर थींदो, शौक़ में एंटर न थींदो। हज़ार का शइ हुनखे अटैक कंदी त ईंदो न। मेरा कणिक जे में अटो ठाहे मखण खणणी महिमान नवाज़ीअ जो सुठी महिमान नवाज़ी करे, या टमाटो रखो या ज़ैतून रखो उन ते बिल्कुलु अटैक थी बिल्कुलु ईंदो हुन में। अच्छा अच्छा, ही गटर में एतिरो जेको जी वॾा था थियनि एतिरा हेॾी साइज़ जा, माना उहे बि इन शइ ते अटैक थी थियनि? हा, गटर वारो जेको आहे मैडम उहो आहे रेटस नार्वेजिकस, उहो घणो गंदगी में रहे थो। हा बिल्कुलु, ऐं ख़ासि करे जेको डिज़ीज़ जो कैरियर आहे जेको फैलाए थो, बीमारियूं घणियूं फैलाए थो, त उहो उन में घणो हुनजो रोल आहे। त उतां काफ़ी बैक्टीरिया काफ़ी वायरस उतां कैरी करे थो अचे ऐं पोइ वरी ट्रांसफर थो करे। अच्छा डॉक्टर सपोज अगरि इन्ही जी जीअं पैट्स ॿाहिरि मुल्क में मूं ॾिठा आहिनि, इन्हनि खे ई मूं ॾिठो आहे एतिरा वॾा रैट्स जेके आहिनि उनखे पालींदा आहिनि, पैट्स कंदा आहिनि, छा इहो सही हूंदो आहे उन्हनि जी वैक्सीन वग़ैरह कराइण जे बावजूदि? सफ़ाई सुथरा इहो रखनि था, उनखे वेंजारनि था, सुठा सुठा उन्हनि खे कपिड़ा बि पाराइनि था, सोप्स आहिनि ऐं उन्हनि खे शैम्पूज़ आहिनि सुठा सुठा, उहे एज़ अ पेट एनिमल उनखे रखनि था, पंहिंजे बचनि वांगुरु बिल्कुलु हुनखे पंहिंजे बचनि वांगुरु पालींदा आहिनि। पोइ माना रखणु सही आहे उन्हनि खे, मतिलबु रखिजे पर हुनजी सफ़ाई कजे त जीअं हुनखे कोई अहिड़ो एक्टोपैरासाइट या अहिड़ी का डिज़ीज़ हुनखे न लॻे जेका वरी असांखे ट्रांसफर थी अचे। सही, ख़ासि करे ख़्यालु कजे त स्किन डिज़ीज़ न थिए, हुनखे अहिड़ी क़िस्म जो ॾिसो न हर कंहिंजे इन्वायरमेंट जे लिहाज़ सां चेंजिंग आहे। असां ॾिसो ही शइ को बीमार में हिकदमि सां माना थिए थो त बीमार थी पिया पऊं, या इवन की असां हुननि खे पैट्स तौर ते बि रखूं, इहे सभु शयूं रखण जे बावजूद बि असांखे काफ़ी सारी बीमारी, इवन की असां पंहिंजो डॉग्स वग़ैरह बि रखूं, हेॾा वैक्सीन करूं त पोइ बि असांखे इफेक्ट थो, शायदि असांजो इम्यून सिस्टम इन लिहाज़ सां। मां हिकिड़ो ब्रेक वठां पोइ कंटिन्यू कयूं। दादा ही वक़्तु शॉर्ट कुझु ब्रेक जो, इन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ी टपाल मेज़बान चांहि सां गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सां गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां, ऐं तव्हांजे सां साथ ॾींदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करणो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असां प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। नाज़रीन ॾिसो असां किथे न किथे एॾा पढ़ा लिखिया ऐं बाशऊर जेके थींदा आहियूं स्टूडेंट्स ऐं ॾिसो रिसर्चर्स ऐं PhD होल्डर्स थी वेंदा आहिनि, लेकिन जिथे असांजी पंहिंजी नॉलेज जे हवाले सां अगरि जनरल नॉलेज जे हवाले सां अगरि पंहिंजी ॼाण रखणु घुरिजे त असांखे पंहिंजो पहिरीं सिंध में असांखे कहिड़ी विरासत मिलियल आहे, असांजे सिंध में असांजे कहिड़ी शइ ते जेतिरियूं हदूं आहिनि, असांजे पंहिंजो जेको कहिड़ी जॻह ते असांखे पंहिंजो यूटिलाइज़ थी सघे थो, या असांजा पंहिंजा सिंधियुनि जा कहिड़ा हक़ आहिनि, कहिड़ी जॻह ते, या पहिरियां राइट्स कहिड़ा आहिनि, असांखे उन हवाले सां हाउ नाउ करणु घुरिजे। सॼो ॾींहुं मोबाइल में आहियूं, हर शइ जेके इहा सुम्ही पियासीं, पंहिंजी एक्टिविटीज़ में हलिया वियासीं या आउटिंग ते हलिया वियासीं, लेकिन असांखे इहा ख़बर ई न त असांजा पंहिंजा असांजी सिंध में कहिड़ी शइ असांखे विरासत में मिलियल आहे जिन ते सिंधी असां पंहिंजो हक़ रखी सघूं था, उन राइट्स सां करे सघूं। जी ॿेटनि जो इशू इहे यकीननि असांजी जेकी आहे इहा जेके असां जेको सोचे सघूं था तव्हां जैसे नौजवाननि, त यकीननि उहा हिकिड़ी लापरवाही थी वई, जे असां उनखे पढ़ियो न से, असां उनजी ॼाण न कईसीं, जोग्राफी जे हवाले सां असां उनजी स्टडी न कईसीं त बाबा हीअ शइ असां सां मुंसलिक आहे, असां सां कंसर्ट आहे। जी छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? बेटनि जे हवाले सां या ओशनोग्राफी जे हवाले सां इवन कहिड़े बि सब्जेक्ट खे वठो, असीं उनखे सिंधी माण्हू लाइट वठी छॾींदा आहियूं ऐं उन जे ई नतीजे में असां नुक़सान खाधा आहिनि। थर जे कोयले जी ॻाल्हि कयो या बेटनि जी ॻाल्हि कयो, फिशिंग जी ॻाल्हि कयो या दरियाही कल्चर जी ॻाल्हि कयो, माना उनखे असीं ॿेलनि जी ॻाल्हि कयो। ॾिसो असांजा जेके मुखालिफ़ आहिनि या असांखे जेके सिंध जे वसीलनि खे लुटण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जी प्लानिंग ॾिसो कहिड़ी आहे। पहिरीं धाड़ियल फैक्टर पैदा थियो, हाणे धाड़ियलनि खे हथियार कीअं मिलिया उते, पोइ उन जे नतीजे में ऑपरेशन थियो त बाबा धाड़ियल ॿेलनि में था रहनि, तंहिं करे ॿेला कटियो, सही, असां लाइट वठी छॾियो, सॼो ॿेलो असांजो ख़तमु थी वियो।
हज़ारे हेक्टरनि ते असांजो ॿेलो हो ख़तमु थी वियो नतीजे में छा थियो असांखां बारिश शुरू थी वई। अच्छा उन सां गॾोगॾु उन धाड़ेल फैक्टर जे आड़ में उते जेको रहंदड़ मच्छी मारींदड़ ॿेड़ियुनि में रहंदड़ जेको मुहाणो हो उन खे उतां लॾायो वियो त तव्हां धाड़ेलनि खे क्रॉस था करायो दरिया मां। अच्छा धाड़ेल बि हुननि ते वार कनि त तव्हां पुलिस जी मुख़बरी करे वठी आया आहियो विच में आहियो ऐं हू चवनि त तव्हां आख़िर उहो ग़रीब उतां लॾ पलाण करे विया असां हुन ते को गौर कोन कयो। उन खां पोइ थर जे कोयले ते जेको थियो त बाबा थर जे कोयले ते माण्हुनि खे आणे त असीं थर जी तरक़ी था करायूं उहे त ग़रीब सभु रुली विया जिन जी सॼी ज़मीन वञे थी बिजली पैदा थिए थी उहा असांखे त मिले कोन थी। अहिड़े ई नमूने सां गैस निकिती जेके बि असांजा मइदनी वसीला हुआ उन्हनि सभिनी ते कंट्रोल ॿियनि जो आहे। त इहो ई साॻियो सिस्टम असां हाणे वञी अखि खोली आहे ऐं माण्हुनि खे ॿुधायूं पिया त हीउ साॻियो असां सां उहो हशर थींदो ॿेटनि जे वञण सां बि साॻियो ई हशर थींदो। त हीअ जेका फिशरीज़ जी जेका इंडस्ट्री आहे इन ते बि इहा कब्ज़े जी कोशिशि आहे। हाणे सुवालु इहो आहे त ॾिंगी ऐं बुंडाड़ ते कब्ज़ो छो छाकाणि त डिफेंस फेस 8 खां ॾिंगी जेको आहे सो तमामु वेझो आहे। उन ते हू जॾहिं पुल ॿधी विया कंहिं बि तरक़ीअ जे आड़ में त उन खां पोइ बुंडाड़ हुननि सां लॻो लॻा आहे ऐं इहे सिरंदा पोइ 300 ॿेटनि ते ई कब्ज़ो करे वेंदा। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इहा इंटरनेशनल कानून जी बि वायोलेशन आहे। असां जेके बि इंटरनेशनल ऑब्लिगेशन्स आहिनि क़ाइदा कानून उन सभिनी ते सिग्नेटरी आहे पाकिस्तान। हाणे इहे ॿेट इंडस डेल्टा जो हिसो आहिनि ऐं इंडस डेल्टा रामसर साइट करार ॾिनल आहे। रामसर कन्वेंशन ते असांजूं सयूं थियलूं आहिनि माना असीं उन्हनि सभिनी खे वायोलेट पिया कयूं। सही एनवायरमेंट जा जेके असांजा आहिनि कानून असीं उन्हनि खे वायोलेट पिया कयूं जेके असांजे इंडिजिनस पीपल्स जा राइट्स आहिनि असीं उन्हनि खे वायोलेट पिया कयूं। ऐं केर बि हिते जेको आहे सो इहा पोज़ीशन वठण लाइ तयारु कोन्हे त माना राति जे ऊंदाईअ में भला वफ़ाक़ खे या सदारती आर्डिनेंस जारी करण जी ज़रूरत पेश छो आई। सही आर्डिनेंस जे ज़रिए जेको सो ॿेटनि ते कब्ज़े करण जी ज़रूरत छो आहे माना हीअ त सिधी सही कब्ज़ागिरी आहे न। हाणे जॾहिं सिंध जे माण्हुनि जो प्रेशर वधियो आहे सिंध जे माण्हुनि घोड़ा कई आहे त बाबा हीअ ॿेट असांजा आहिनि हीअ असांजी प्रॉपर्टी आहे मदनी वसीला असांजा आहिनि तॾहिं सिंध गवर्नमेंट बि वञी सजाग थी आहे ऐं हाणे उहो चवनि था त असां NOC थोरी ॾिनी आहे तव्हां लेटर पढ़ो उन में असां लिखियो आहे त कानूनी पोज़ीशन वाज़ी थिए ऐं उन में जेको आहे सो मुहाणनि जे हक़नि जी जेका आहे सा केतिरी प्रोटेक्शन आहे उहा ॻाल्हि कयो त पोइ अॻिते वधूं। अञा इहा ॻाल्हि इते ई हुई त सदारती आर्डिनेंस अची वियो उहो बि आइन जे ख़िलाफ़ आहे ऐं उहो सदर उहो बि कराचीअ जो आहे। उहो जेको तव्हां गवर्नर जी ॻाल्हि पिया कयो उहो गवर्नर बि कराचीअ जो आहे। हाणे उन्हनि खे त वेझड़ाईअ खां ख़बर आहे त ॿेटनि जी सूरत हाल छा आहे साहिल जी सूरत हाल छा आहे ऐं रुगो ईअं न त इहो छाकाणि सिंध जो साहिल जेको आहे असांजो उहो आहे 350 किलोमीटर ते हूअं त टोटल जेको आहे 1050 किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे असांजे पाकिस्तान जी कोस्टल लाइन कोस्टल बेल्ट जेको आहे उन में 700 जेको आहे बलोचिस्तान जो आहे 350 मुबारक विलेज खां वठी केटी बंदर ताईं इहो वरी सिंध जो साहिल आहे। त उन 350 जेको किलोमीटरनि जो साहिल आहे उन में जेके ॿेट आहिनि ऐं ॿेट रुगो हिते कराचीअ में न आहिनि पर ॿेट तव्हां जेकर केटी बंदर खां वेंदव त तव्हांखे वॾा वॾा ॻोठ अंदरि आइसलैंड ते नज़र ईंदा जिन में तक़रीबन 100-150 घर आहिनि माण्हुनि जा उहे उते रहनि था उहे उते मच्छीअ जो शिकार कनि था उहे वञनि था अचनि था इहा हिकिड़ी असांजी प्रॉपर्टी न पर असांजी रहाइश बि आहे। ऐं इहो चवणु त इहे ॿेट ख़ाली पिया आहिनि उते कंहिं बि क़िस्म जो कुझु कोन्हे बाबा भला गटर जो पाणी थो वञे। अच्छा सुवाल इहो आहे त गटर जो पाणी किथां थो वञे गटर जो पाणी तव्हां कराचीअ जो उहो बि हिकिड़ी वायोलेशन आहे इंटरनेशनल लॉ जी त तव्हां समुंड खे साफ़ सुथरो रखणो आहे ऐं जेका बि वेस्टेज आहे उहा इंडस्ट्रियल वेस्टेज हुजे या म्यूनिसिपल वेस्टेज हुजे उनखे ट्रीट प्लांट लॻाइणा आहिनि। ट्रीटमेंट प्लांट लॻाए उन पाणीअ खे साफ़ करे पोइ समुंड में छॾिणो आहे जॾहिं त कराचीअ जो सॼो जेको गंद किचिरो आहे उहो समुंड में छॾीनि था ऐं नतीजे में दुनिया जा तव्हां साहिल ॾिसो दुनिया जा तव्हां वञी ॾिसो त केॾा ख़ूबसूरत आहिनि बीचिस केॾा ख़ूबसूरत उन्हनि ठाहिया आहिनि ऐं असांजे बीच सां इहा हालत आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा ॿेट आहिनि उहे भला गवर्नर साहिबु सम्झे थो त इहे ख़ाली आहिनि कंहिं ॻाल्हि जा न आहिनि पर पोइ इहो भला वफ़ाक़ खे कंहिं हक़ ॾिनो आहे त उहो अचे उन्हनि ते अदावत करे भला ख़ाली आहिनि तॾहिं बि असांजा आहिनि जॾहिं ख़ाली त आहिनि कोन
एक्चुअली सही। पर उहे त सिंध जे मुआणनि जी सिंध गवर्नमेंट जी मिल्कियत आहे न सही। भला जेका जाइ ख़ाली हुजे उन ते वफ़ाक़ अचे कब्ज़ो करे आहे सही। इहो त दलील ई अजीब आहे सही सही था चओ बिल्कुलु बिल्कुलु यकीनन इहा वाक़ई सोचण वारी ॻाल्हि आहे जेॾी ख़ाली आहिनि या जेको बि आहे न असांजे यूज़ में न त पोइ बि असां यूटिलाइज़ पंहिंजी मर्ज़ी सां करे सघूं था अच्छा अच्छा डॉक्टर आया साहब ही कोरोना जी वबा वधंदी थी वञे एजुकेशन खे कीअं था ॾिसो यूनिवर्सिटी खे कीअं था ॾिसो कीअं थींदा हीअ सभु प्रोसेस जो आख़िर असां लॉस ई लॉस में था वञूं आख़िर इहे कवर कीअं थींदो आख़िर कोरोना जी वबा वरी चवनि था वधंदी हा मैडम हिन में इहा आहे त अवेयरनेस जी कमी आहे माण्हुनि में अवेयरनेस न आहे ऐं हिते त ॼाणी वाणी माण्हू माना टीज़ था कनि असांखे अच्छा। माना भरिसां बि माना मुंहुं मुंहुं में ॾेई खंघण सही या म्यूकस कढी साम्हूं उछलाइण ओहो त ठीकु आहे हाणे तव्हां ठीकु आहे फॉलो नथा कयो पर ॿिए खे त तव्हां टीज़ न कयो न त हिते माण्हुनि में थोरी अवेयरनेस हुजणु खपे त भई जेको वायरस आहे उहो ख़तरनाक आहे इन्हनि एक्टिविटीज़ जे करे उहो वधीक फैलिजे थो अच्छा ॾिसो स्टूडेंट्स जे हवाले सां कीअं ॾिसो था त फाइनल ईयर जा स्टूडेंट्स त अचनि पिया न यूनिवर्सिटी में हा बिल्कुलु त उहे अचनि कीअं पिया ॾिसनि हिन शयुनि खे उहे तमामु सीरियस इन शइ खे ॾिसनि पिया नोटिस बि वठनि पिया ऐं SOPs खे फॉलोज़ बि कनि पिया असांजी क्लासिस में अचनि पिया ऐं काफ़ी माना इहे अजीब से जीअं इरिटेशन वारी ॻाल्हियूं थी त स्टूडेंट पर पढ़ियल लिखियल हुअण जो इहो फ़ाइदो हूंदो आहे लेकिन जेको पढ़ी लिखी सम्झी करे इन शइ खे एग्ज़िट ई न करे जीअं तव्हां चओ त साम्हूं ई म्यूकस उछलनि पिया उनजे लाइ गवर्नमेंट हिकिड़ी ऑर्डिनेंस पास करे सज़ाऊं हुजनि अच्छा हाणे उन्हनि लाइ बि ऑर्डिनेंस पास करणो ज़ाहिर तॾहिं माण्हू सुधरंदो न जेकॾहिं SOPs खे फॉलो नथो करे ऐं ज़ाहिर फैलिजे थी त माण्हू था फैलाइनि न मैडम वायरस पाण त नथो डुकंदो वञे त भई अचो मां तव्हांखे अटकां ईअं त नथो थिए न उनजो फैलाव त इंसान ई आहे न ज़ाहिर इंसान फैलाए थो हुनखे त हर शइ लाइ असांखे ऑर्डिनेंस खपे थो हर शइ लाइ हाणे ॾिसो इहे पॉल्यूशन जे हवाले सां ॾिसो केतिरी पॉल्यूशन थिए पई सुबुह सां केतिरो धुओं गाॾियुनि मां निकिरे थो ऑटो सां या उन सां केतिरो धुओं निकिरे थो रॉन्ग साइड तां असां पोइ बि वञूं था यकीनन उन लाइ ऑलरेडी कुझु इशूज़ ऐं कुझु कानून ऐं रूल्स आहिनि एतिरी थियनि पोइ हाणे वरी असांजी माना इहे त पोइ बि ॾिसो इहे बि त ऑर्डिनेंस आहिनि पोइ बि माना कानून आहिनि इहे बि छो हुजनि इहे बि त न हुजनि हालांकि कानून मौजूदु आहिनि इन हवाले सां बिल्कुलु आहिनि पर अवेयरनेस जी कमी आहे फॉलो करण लाइ बि अवेयरनेस खपे हाणे माना फॉलो करण लाइ बि हिकिड़ो कानून खपे थो असांखे सर्विस ॾियणु खपनि माण्हुनि खे सर्विस ॾियणु खपनि माण्हुनि खे ॿुधाइणु खपे जेकॾहिं माण्हू नथो सम्झे त उनखे असांखे ॿुधाइणु खपे पर इहे शयूं आहिनि इनखे तव्हां फॉलो कयो त उन में बि काफ़ी माना इन फैलाव में काफ़ी कमी अची सघे थी सही अच्छा एज़ अ प्रोफेसर एज़ अ टीचर तव्हां इन एजुकेशन जे लॉस खे छा कीअं समराइज़ कंदो छा चवणु चाहींदो उन ते एॾो नुक़सानु जेको थिए थो लॉस एतिरो न आहे जेतिरो हुनखे खयो वियो आहे लेवल ते तव्हां ॾिसो था पर प्राइमरी ऐं स्कूल्स लेवल्स ते तव्हां ॾिसो यूनिवर्सिटी लेवल ते त शागिर्द काफ़ी माशाअल्लाह उहो होशियारु आहे काफ़ी करे थो वठे करे थो वञे मेंटेन करे थो वञे स्कूल लेवल ते छा स्कूल लेवल ते पंहिंजी जॻह ते प्रॉब्लम आहिनि ऐं वायरस जे हवाले सां बि प्रॉब्लम्स आहिनि ॿार हुनखे फॉलो नथा कनि ऐं उहे ई जेके मास्क आहिनि उहे हिक ॿिए खे हणनि था हिक ॿिए जो मास्क पाइनि था सही ॿुधो त इहे थोरा प्रॉब्लम थोड़ा ये एथिक्स एंड रवैया एंड बिहेवियर्स एंड जेके आहिनि इंते मज़ीद न करे चले लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुआ नाज़रीन वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन्हीं प्रोग्राम में तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी और हाफ़िज़ टपाल मेज़बान चाहे उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिन स्पेशल सेगमेंट लाइ ताबन कयो कैडबरी डिलाइट अगर चाहो था तो ज़िंदगी में हुजे फुल ब्राइट त खाओ जेको कैडबरी डिलाइट लेकिन हर इंसान की ज़िंदगी में का न का डिलाइट्स पल ज़रूर हूंदा आहिनि त असांजे गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि खां असां पुछंदासीं त उन्हनि जी ज़िंदगी में डिलाइट्स पल कहिड़ा हुया जी मुस्तफ़ा साहब तव्हां को शुरू कंदमि जी तव्हांजी ज़िंदगी में ख़ूबसूरत डिलाइट कहिड़ी हुई महिरबानी असीं रहिया आहियूं फील्ड जा माण्हू असीं रहिया आहियूं ॿाराड़ीअ जा माण्हू इन करे असांजो घणो टाइम जेको आहे उहो जिदोजहदी मरहलनि में रहियो आहे रैलियुनि में मुज़ाहिरनि में माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि करण में तंहिं करे डिलाइट्स त कुझु घटि ई रहियूं आहिनि नंढपण जी कोई यूनिवर्सिटी लेवल जी या ख़ानदान में या को दोस्ती में हा बिल्कुलु खोड़ सारी शयूं आहिनि छाकाणि त इंसान आहे ज़िंदगी में त डिलाइट्स रहनि थियूं उहो त हिकिड़ो हिसो आहे ऐं सो इलाही सारियूं रहियूं आहिनि जस्ट माना जेकर ख़ुशीअ जो इज़हार चइजे ख़ुशी हुजे या को न को अहिड़ो पल हूंदो आहे ज़रूरु को त ॿुधाए त असां उन वक़्तु ख़ुशि थींदा आहियूं या डिलाइट असीं सम्झंदा आहियूं जॾहिं असांजो मुतालबो मञियो वेंदो आहे या असांजी का जिदोजहद कामयाबु थींदी आहे
त इहा असीं उनखे Delight सम्झंदा डिलाइट सम्झंदा आहियूं त असां जेका ॻाल्हि कई, असां जेका हक़ जी ॻाल्हि कई ऐं उहा मिसाल जॾहिं असां ठेकेदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जिदोजहद पे कई, लखे माण्हुनि जो रोज़गार हुन सां डायरेक्ट Connect हुयो, कनेक्ट concern हुयो, कंसर्न हुयो ऐं असां उन्हनि जूं मारियूं मूं ॾिठियूं त उन्हनि खे ठेकेदार कीअं जेको सो उन्हनि सां रवैयो रखंदा हुआ, कीअं उन्हनि सां ज़ाल माण्हू बिहेवियर कंदा हुआ, एसी ताईं जो हुननि जे रधियल भाॼी बि जेको आहे सो खणी उछले छॾींदा हुआ ऐं मजबूर माण्हू हुआ वीचारा। ऐं अॼु उहे धणी थिया आहिनि, मालिक आहिनि ऐं उहे साॻा माण्हू अॼु उन्हनि खे अचे वरी चवनि था त यार इहो असांखे मच्छी थी खपे। ज़िंदगी जी डिलाइट आहे मुंहिंजे नज़र में, मुंहिंजी डिलाइट आहे। ज़बरदस्त जी डॉक्टर साहब, डॉक्टर आया साहब तव्हां ने ईंदमि, तव्हांजी ज़िंदगी डिलाइट। हा, मुंहिंजी ज़िंदगी जी सॼी डिलाइट रही आहे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह। म्यूज़िक असां सां गॾु रही आहे, बिल्कुलु सुठा सुठा माण्हू, सुठा सुठा इंसान, सुठा सुठा दोस्त, सुठा सुठा रिश्तेदार, उहे असां सां गॾु रहिया आहिनि, हमेशह उन्हनि प्यारु ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं ज़िंदगी खे असां उन ख़ुशी वारी अख सां ॾिसूं त असांजी सॼी ज़िंदगी ख़ुशी आहे। इहो बि आहे, इंसान जेतिरो पॉज़िटिव सोचंदो आहे, जेतिरो उनखे तूं हर शयुनि खे डिलाइट। बाक़ी जेकॾहिं माण्हू ईअं सोचे त हे बि मूंसां सड़े थो, हे बि मूंसां सड़े थो, हे बि मूंसां सड़े थो, पोइ त सड़ण ई सड़ण हूंदो। अच्छा, सड़े छो थो, सड़ंदो रहे में बि इहे बि इहे असांजा पंहिंजा डिल्यूजन आहे, इहा डिल्यूजन आहे, हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, वेही था रहूं त इहो न थियणो। ज़बरदस्त, हमेशह असां ईअं महसूस कयूं त ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी जा हर पल डिलाइट सन। बिल्कुलु ज़बरदस्त। नाज़रीन, इन ख़ूबसूरत सेगमेंट लाइ असां सां तावन कयो कैडबरी डिलाइट। अगरि ज़िंदगी में भरणु चाहियो त ख़ुशियुनि जा रंग त खाओ कैडबरी डिलाइट। ऐं यकीनन हर इंसान जी अप एंड डाउन लाइफ हूंदी आहे, पर जॾहिं ॻाल्हि हले पई कैडबरी डिलाइट जी त यकीनन मां वञी कैडबरी डिलाइट जो हिकिड़ो बाइट ज़रूरु वठणु चाहींदमि। हीअ कैडबरी डिलाइट, हीअ कैडबरी डिलाइट सां जेको ज़िंदगी आहे भरपूर ऐं फुल ब्राइट थियण लाइ त तव्हां पंहिंजो जेको चॉइस कंदा त कैडबरी डिलाइट खे। अच्छा जी, सभु काफ़ी वाकई अहिड़ा स्टेप्स लाइफ में ईंदा आहिनि अप सां, पर न सो माशाल्लाह तव्हां जी त तव्हांजी लाइफ जॾहिं फुल डिलाइट सां भरियल आहे, पोइ मौसीक़ी ते भला कीअं आयो? इहो एतिरा रिसर्चर वरी एॾी सीरियस टॉपिक ते तव्हां रिसर्च कयो था। हा, उहो हिकिड़ो तज़ाद आहे मुंहिंजे फील्ड में ऐं हिकिड़ो मुंहिंजी हिकिड़ो फनी ज़िंदगी उन में थोरो तज़ाद आहे। अच्छा, पर 24 कलाक जेकॾहिं मां इहो सम्झां त मां प्रोफेसर आहियां, मां फुकियो वठां, मां घुमंदो वठां त माण्हू ज़ाहिर माण्हू बेज़ार थी वेंदा असां मां। असांखे रवैयो अहिड़ो रखिणो आहे, ॿाहिरी ज़िंदगी में कंहिंखे ख़बर न हूंदी आहे मां को प्रोफेसर आहियां, मां कीअं ग्रेड जो माण्हू आहियां, कंहिंखे ख़बर न हूंदी आहे न, कंहिंखे मां ॿुधाईंदो आहियां, चवंदा आहिनि छा कंदा, मां चवां मिड़ई ईअं घुमंदा वठंदा आहियूं, त असांखे ज़िंदगी जेका मिली आहे उन जा मुख़्तलिफ़ रुख आहिनि ऐं हर रुख में असांखे जीअणो थो पए ऐं जीअणो आहे, समझौतो करणो आहे ज़िंदगी। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मुस्तफ़ा साहब, बचपन में छा सिखियो, हाणे छा सिखियो, कंपेयर कंदो, छा ॾिनो, छा वरितो, छा विञायो? बचपन अजीब आहे, उहो त माना हिकिड़ी अजीब ज़िंदगी आहे, दुनिया जी का जवाबदारी कोन्हे, ख़बर ई कोन्हे, को फिकर कोन्हे, को फिक्र कोन्हे, को बसि अबो अमा वेठो आहे, सभु ख़ुशियूं उहे ॾियनि था, का ख़बर ई कोन्हे। ख़्वाहिश पूरी करण लाइ हर माण्हू मां सम्झां थो त इहा ख़्वाहिश हूंदी त वरी असांखे को बचपन मोटाए ॾिए, पर सिखणु जेको आहे उहो ज़िंदगीअ जो हर पल सिखण जे लाइ आहे ऐं ज़िंदगीअ मां तमामु घणो सिखियो आहे। ॾुखी ज़िंदगी बि ॾिठी आहे, सवली ज़िंदगी बि ॾिठी आहे, उनखे कीअं माण्हू निभाए उनखे बि ॾिठो आहे। हाणे हिन वक़्तु ज़ाहिर आहे जंहिं एज ते असीं आहियूं ऐं जेको असीं ॾिसूं पिया त असीं सम्झूं था त पर छाकाणि त असां वारी जेका बचपन हुई उहा ॾुखी इन हवाले सां ई त जदीद का टेक्नोलॉजी कोन हुई ऐं असीं ॿारहाड़ी जा माण्हू हुआसीं। असीं ताईं त असां मां जॾहिं पढ़ियुसि तॾहिं मुंहिंजे ॻोठ में लाइट बि कोन आई, त उहा जेका बत्ती हूंदी हुई उन ते असीं वेही सबक़ु यादि कंदा हुआसीं, लालटेन जंहिंखे था चवनि, उन ते असीं पढ़ंदा हुआसीं। ऐं वरी हींअर जॾहिं असीं पंहिंजे औलाद खे ॾिसूं था त उन्हनि खे असां जदीद सहूलियतुनि वारी दुनिया में ॾिठो आहे। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त डिक्शनरी खोले ऐं उन मां मीनिंग कढणी पवंदी, हाणे त बसि मोबाइल ते ई सॼो बसि गूगल कयो, सॼी ख़बर पइजी थी वञे। त मां सम्झां थो त हीअ जनरेशन ख़ुशनसीब आहे जिन खे हेतिरी सहूलियत आहे ऐं ख़ुशनसीब असीं बि आहियूं, छाकाणि त उन वक़्त जूं वरी हालतूं ख़ुशहालीअ वारियूं हुयूं ऐं उन वक़्त जी जेका फ़िज़ा हुई उहा ॿी हुई ऐं हाणे वारी फ़िज़ा में इलाही सारो फ़र्क़ु आहे। असीं वरी सम्झूं था त असां जेका ज़िंदगी गुज़ारी उहा तमामु बहितरीन हुई। असांजो बचपन जेको हो हिन जदीद दुनिया में हींअर जेको आहे नौजवान उहो जेको अञा बि पाण खे कंफर्ट नथो सम्झे, जॾहिं त असां हुनखे ख़ुशि नसीब था सम्झूं त असां देसी खाधा खाधा, असां
सवला खाधा खाधा। हींअर त पिज़्ज़ा जो दौर आहे, हाणे त पिज़्ज़ा ते बि जेको आहे सो ॾाढा ठहनि पिया टोटका। त मां सम्झां थो त असां ज़िंदगीअ मां घणो कुझु सिखियो आहे। सही सही। अच्छा डॉक्टर साहब जी जेके मुस्तफ़ा साहब ॻाल्हि कई त अॼुकल्ह जो नौजवान एतिरी कंफर्ट ज़ोन हुजण जे बावजूद बि अनकंफर्टेबल आहे, छा चवणु चाहींदो? अनकंफर्टेबल महसूसु करे थो ऐं उन जा फैक्टर्स आहिनि। कहिड़ा उन जा फैक्टर्स इहे आहिनि त सॼी सॼी राति जाॻे थो, महिनत थो करे, स्लीपिंग न हूंदी, निंड न हूंदी त ज़ाहिर आहे असांजो हाइपोथैलेमस जेको आहे पंहिंजो स्ट्रेस हार्मोन छॾींदो। ऐं जॾहिं उहो स्ट्रेस हार्मोन छॾींदो त असांजे बिहेवियर में बि चेंजिंग ज़ाहिर आहे। सॼो ॾींहुं माण्हुनि सां वणंदा वठंदासीं, घर में छा चाढ़ियो अथव, मां भिंडियूं न खाईंदुमि, मां तूरियूं न खाईंदुमि, मां दाल न खाईंदुमि, भञो प्लेटूं, प्लेटूं बि भञो। ॿुधो बेटा, त अहिड़े क़िस्म जा जेके एटीट्यूड्स आहिनि उहे ॿार में पैदा था थियनि। त ॿार जी जेका ट्रेनिंग आहे, अखलाक़ी ट्रेनिंग आहे, उहा असांखे करणु खपे। पोइ कुझु उस्तादनि ॾे बि भली तव्हां ॾोह ॾियो, पर घर मां ई ॿारु बदतमीज़ थी निकिरे थो त उनखे उस्ताद छा करे, केतिरो उनखे संवारे। सही था चओ, इहा जेका अखलाक़ी ट्रेनिंग आहे उहा ज़रूरी आहे। अॼुकल्ह त उस्ताद जेको आहे जवाब ॾे पेरेंट्स ऐं ॿारनि जे साम्हूं, इहो बि त चेंज अची वियो आहे न। पहिरियों असां उस्ताद को केॾो लहाराईंदासीं टिंदासीं, ऐं इवन के असांजा वालिदैन ई डप कंदा त उस्ताद को सवाल न कजे, पंहिंजे ॿार खे ॾोह ॾींदा त न यकीनन तूं बि ग़लति कयो हूंदो, उस्ताद कॾहिं ग़लति नथो करे सघे। ऐं ॿार में उहा ओबीडेंस बि कान्हे। जेकॾहिं असां टीचर यूनिवर्सिटी जा कंहिं ॿार खे चवंदा आहियूं बाबा हीअ इनवेलप आहे, वञी थोरो मथे ॾेई वञी या कंहिं बॉक्स में वञी विझी अच, त पोइ उहो ॿारु ईंदो आहे चवंदो आहे साईं पोइ हाणे मार्कुनि जी पारत अथव, ए ग्रेड ॾिजो। ॾिसो ईअं न हुजणु खपे न। त माना असां उहा ॿार में एतिरी जी बि उमेद नथा रखी सघूं त एतिरो ॿारु असांजे कमु अचे। त घटि में घटि डेडिकेट हुजणु खपे, डेडिकेट हुजणु खपे। डेडिकेट हूंदो त हू अॻे उस्ताद जो कमु करण ॿारनि जे लाइ माना हिकिड़ो ख़ुशनसीबी हूंदी, पंहिंजे टीचर जो बिल्कुलु ब्लेसिंग हूंदी। असां त पलियूं पटे ईंदा हुआसीं वञी बनियुनि मां, पलियूं पटे अचो बाबा हीउ कमु करे अचो, हीउ कमु करे, ख़ुशी महसूस थींदी, असां उस्तादनि जे कमु था अचूं। अॼोको ॿारु जेको आहे न उहो रिस्पॉन्स नथो ॾे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अची करे अॼु कीअं लॻो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पुॼणो, शॉर्ट में कुझु मैसेज ॾियणु चाहींदो मुस्तफ़ा साहब? तमामु घणी ख़ुशी थी त सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत नाले वारे चैनल ते, छाकाणि त मेराण जो नालो माना अंदरि ठार आहे असांजे लाइ। मेराण असांजे सिंध जो नालो आहे, सिंधूअ जो नालो आहे। इन करे जॾहिं बि असीं मेराण ॿुधंदा आहियूं त असांजी फीलिंग्स उहा हूंदी आहे त असां दरिया जी ॻाल्हि पिया कयूं। सही। सो तमामु घणी ख़ुशी थी ऐं उमेद त जेको ऐं ख़ासि करे अवां जा मुर्तज़ा भाउ जा थोराइता आहियूं जेको असांखे यादि कनि था। असीं अची करे असीं सम्झूं था हीअ असांजो पंहिंजो चैनल आहे, पंहिंजो आहे। थैंक यू सो मच। मूंखे बि खां वधीक ख़ुशी थी, तव्हां मूंखां ई पुछंदव। तव्हां बि सीट मुर्तज़ा साहिब जी वॾी महिरबानी असांखे यादि करे थो, तव्हांजी महिरबानी। जॾहिं असां खे ख़बर पवंदी आहे त असां तहरीम जे प्रोग्राम में वञूं था त चांहि ज़रूरु यादि ईंदी आहे। शिकायत इहा आहे त खट मिठड़ो तव्हां न खारायो आहे। तव्हांखे खाराईंदसि, कैडबरी डिलाइट तव्हांखे ज़रूरु खाराईंदसि। इहे दरअसल मूं पंहिंजे लाइ रखिया आहिनि, खाई वठंदमि रोज़ हिकिड़ो मोकिलंदी आहियां। लेकिन थैंक यू सो मच, इलाही सुठो लॻो, इलाही काफ़ी अवेयरनेस जे हवाले सां तव्हां काफ़ी असांखे ॼाण ॾिनी। थैंक यू मुस्तफ़ा साहब, थैंक यू डॉक्टर अयाज़ साहब, थैंक यू सो मच। जी त नाज़रीन, ये वक्त असांजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुता, लेकिन वेंदे वेंदे डॉक्टर अयाज़ कादरी साहब जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत बि ॿुधासीं, जीअं हू टैलेंट रखनि था रिसर्च जे हवाले सां ऐं मौसीक़ी जे हवाले सां। पर नाज़रीन, हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशियूं ॾियो, ख़ुशियूं वंडो ऐं हमेशह दुआनि में यादि रखिजो। तेसि ताईं इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रज़वी टपाल मेज़बान चाहे उन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट में खटियो दिलि डिलाइट सां। इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसि ताईं पंहिंजी होस्टेरी मां खे ॾींदा इजाज़त, पर वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत जेको आहे डॉक्टर अयाज़ कादरी आवाज़ में ॿुधूं पिया। जी
जे सुडकी ज़मानो डगे नागुती तुझे सुडकी ज़मानो डगे नागुती तुझे सुडकी ज़मानो डगे नागुती तुझे टहकी तटानो वजे बासरी तुझे टहकी तटानो वजे बासरी छा चवा है तेरी छा चवा के तेरी ए तेरी केर सोचे सके ते तेरी मुझको सा मोहब्बत मिठाए तेरी मिठाए तेरी सके ते तेरी मुझको सा मोहब्बत मिठाए तेरी मिठाए तेरी साढ़े किथे याद यारन जियो उस्ताद साढ़े किथे याद यारन जियो उस्ताद साढ़े किथे जिंदगी खांडगी वक्त खावे किरी जिंदगी खांडगी वक्त खावे किरी छा चवा है तेरी छा चवा के तेरी केर सोचे सके ते तेरी मुझको सा मोहब्बत मिठाए तेरी मुझको सा मोहब्बत मिठाए तेरी छा चवा है तेरी छा चवा के तेरी केर सोचे सके ते तेरी मुझको सा मोहब्बत मिठाए तेरी मिठाए